जो वात गुलाब कंजे मुंह में मिसरी कंजो वात गुलाब पर मानो ओए लाजवाब लुत्फ जंजे लफ्ज़न में हाने इंसार जो घड़ियो खत्म साईं के रखंदासी अदा हाफिज तालिब हुसैन जाते भी जे जल्दी जल्दी स्टेज वादन पहुंचे हाफिज तालिब हुसैन बाबा साईं जिस तक नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे विलायत भेज पगा साईं के खुदा करम पे सभी दोस्त खुश आए ओड़े पड़े परे खाचण वारो सदा खुश जो तव्हांजा बचड़ा तव्हांजो माल तव्हांजो फसल रिज़्क़ सदा आबाद हुजे अवांखे अॼु त मालूम आहे त फ़कीर मोहम्मद सालिह ऐं उनजे भाउ सोहराब अहमद पंहिंजे बाबा ऐं पंहिंजे अमड़ जे ईसाले सवाब जी नियत सां बि महफ़िल रखी आहे ऐं गॾोगॾु पंहिंजे ॿिनि न्याणियुनि जे शादीअ जी ख़ुशी बि इन में रखी आहे जंहिंमें घोट आहिनि मोहतरम असांजो मोहम्मद हकीम अदो ऐं अदो घोट रुस्तम अली जो नंढड़ो आहे जंहिंजो तोहर आहे बिलावल हुसैन अॼु जेकॾहिं ज़हनी तरह सां तयारु थी आया आहियो त मूंखे बि हैदराबाद मां फ़कीर न छॾियो मोहम्मद सालिह अॻे त वेझड़ो हुयासीं हिते ॾाढा जीत ॾाढा दोस्तो इंशाअल्लाह ताला अॼु ॿिनि मौज़ूअनि ते ॻाल्हाइबो हिकु अबे ऐं अमड़ खे अल्लाह पाक क़ुरान करीम में इज़त केतिरी ॾिनी आहे ऐं ॿियो मौज़ू हूंदो त न्याणीअ जी इज़त अल्लाह केतिरी कई आहे मुंहिंजे मदीने जे घोट कीअं करे ॾेखारी आहे जेके दोस्त इन मौज़ू ॿुधण में ख़ुशि आहिनि उहे दोस्त भले तयार थी वेहनि ऐं जेके दोस्त को ॿियो मौज़ू ॿुधण आया आहिनि त उहे वरी कंहिं ॿिए दफ़े जो इंतज़ारु कनि अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ख़लक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन इला यौमिल लिक़ा अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यसअलूनक
يسألونك ماذا ينفقون قل ما أنفقتم من خير فللوالدين सुभान अल्लाह الأقربين واليتامى والمساكين وابن السبيل सुभान अल्लाह وما تفعلوا من خير فإن الله به عليم सुभान अल्लाह وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين भला एतिरो सुस्त तव्हांखे नात ख़ान कयो आहे या जाए जम खां सुस्त रहो अदो गुल इन गुलनि वारनि खां अछड़ा कपिड़ा पाइण ते छॾाए छॾिया गुलनि जो हुनखे अंदाज़ो करो जिथे निशान ते निशान लॻे ई कोन और हे फ़क़ीर झोली गुलनि जी छॾे वियो हीअं चुरंदुसि त हेॾो निशान हीअं चुरां त हेॾो निशान के मस्ताना खे समझाए मुझा दोस्तो मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो नमाज फकत हिते हुते नाहे रोज़ो फकत हिते हुते नाहे हज फकत हिते हुते नाहे पर मुझे मुस्तफा जो दुरूद हिते भी आहे त हुते भी आहे मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो अल्लाह जी ज़ात जॾहिं न तव्हांखे दुरूद पाक पढ़ण जो मौक़ो नसीब फरमाए त कसरत सां मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ंदा कयो छो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम जे अंदर ईमान वारनि खे ताकीद कयो आहे त ऐं ईमान वारो मां अल्लाह जी ज़ात बि पंहिंजे महबूब जे मथां पंहिंजे रहमतुनि जो नुज़ूल पियो फरमाया मुंहिंजा फरिश्ता भी मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जे हुक्म सां मुंहिंजे मुस्तफा ते दुरूद सलाम पिया पढ़नि ऐं ईमान वारो तव्हां मखलूक आहियो मां ख़ालिक आहियां तव्हां बशर आहियो मलाइक मां अल्लाह जे नूर जी मखलूक हन रब चवे थो केॾा खुश नसीब हो जो पंहिंजे महबूब जे करे मां अल्लाह उहो कमु तव्हांखे ॾसियो आहे जेको मां अल्लाह बि पंहिंजे कुदरत जे रज़ा सां करणु फरमाईंदो हां मुंहिंजा मलाइक बि मां अल्लाह जे हुकुम सां कंदा ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते इश्क ऐं मोहब्बत सां दुरूद पढ़ंदा कयो कोई ज़ुबान ख़ामोश न रहे जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद जो वारो अचे छो आया छाजे लाइ गुनाह बख़्शण जेके आया आहिनि उहे हथ मथे खणनि हे त हाणे आया ई इन नियत सां भत खाइण केरु आयो आहे चो गुनाह माफ़ थियनि भत मुंहिंजो करीब पंहिंजे कुदरत सां पाण ई खाराईंदो अल्लाह जी रहमत जा दर खुलनि मदीने जे साईं फरमायो मन सल्ला अलैहि मर्रतन फतह अल्लाहु लहू
बाबम मिनल आफियत मदीने जे साईं फरमाए जेको न हिकड़ो दफ़ो मां मुस्तफा ते दुरूद पढ़ंदो आ मुंहिंजो रब उन जे लाइ छोटकारे जो दर खोले छॾींदो आ। छा जो दर खोलींदो आ? छोटकारे जो। अॼु रात ॾाढी भलारी आ, छो त मुंहिंजा दोस्त ख़बर अथव कहिड़ी रात आ? विसरी वई अथव न? रात सूमर जी आ, घोट बि ॿ आहिनि। जन जूं शादियूं न हूंदियूं आहिनि उहे सवेल घोट जो पासो वठंदा आहिनि, असांजे लाइ दुआ घुरजां त असांजो बि कमड़ो थी वञे। ईअं न था पर हीअ रात अॼु मां तव्हांखे क़ुरान खोले थो ॿुधायां त जंहिं शादीअ में अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल सजाइबी आहे उन शादीअ खे ख़ुदा केतिरी इज़त ॾींदो आहे। ऐं जिन शादियुनि में रब जो क़ुरान न पढ़ियो वेंदो आहे, हुज़ूर जो दुरूद न पढ़ियो वेंदो आहे, ऐं हुज़ूर जी नात ख़ानी न कई वेंदी आहे, राग ऐं शराबनि जूं महफ़िलूं थींदियूं आहिनि, जेको रब जो क़ुरान फरमाए थो उहो सच आहे या न आहे? इते कोन ॻाल्हायव छो त हथ हड़िनी जा ॿुॾल आहिनि न साईं। ॻाल्हि सच जे आऊं ख़बर अथव राज परदा आहियां, इन करे ख़बर अथव त राज पर माना अध दिमाग़ी न आहियां मुंहिंजा दोस्तो। सच चई यार रुसे त उको ई रुसण ॾे, फणीअ ॾींदे वार खुसे त वरी जो फणीअ ॾींदे वार खुसे त उको ई खुसण ॾे। सच चइबो, पढ़बो रब जो क़ुरान। इंशाअल्लाह ताला शादीअ ते पहिरीं ॻाल्हायां या शादीअ ते आख़िर में ॻाल्हायां, पहिरीं अबे अम्मा ते ॻाल्हायां। जी अॼु दिलि खोले ॻाल्हाईंदुसि, जीअं दिलि चयो तीअं ॿुधायो भिटुनि जे रहण वारो। अल्लाह सुभान अल्लाह रुबी सुभान अल्लाह या कुछ पहिरीं अबे अबड़ जो शान, आखिर में शादी ते सभई इन में खुश आयो, सब इन में थोड़ा इन में खुश आयो। मुंहिंजा दोस्तो पहिरीं दिल खोले दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हो तक जान हिसाब, हो तक जान हिसाब, मुंहिंजा साईं आऊं त डोही आहियां। सवाब जानिब कहिड़ो जवाब, मत नींदुसि हर हिक ॾोह जो, छो त जे ही जाते ही अदा त पानी बारो चल जी। हुजत हो त पुनल सी मूं कम हीणी के ही हो जा पा इन पेर में अदा त जुती ना जेही। असली आरी जाम जे पले मुंह पे हाणे विसारे वेही यार तन के जिन खे आऊं कीअं विहां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
इंशाअल्लाह ताला अज जे तव्हां जो ॿुधण जो इश्क फुल हूंदो न त अॼु अल्लाह जे क़ुरान मां ॿुधाईंदुसि तव्हांखे त निमाज़ जो बि हुकुम अल्लाह ॾिनो आहे पर रब चवे थो निमाज़ खां वधीक मुंहिंजो हुकुम माउ पीउ जी ख़िदमत अथई रोज़े जो हुकुम भी अल्लाह ॾिनो आहे पर मुंहिंजो रब चवे थो रोज़े जो हुकुम पोइ अथई पहिरीं अबो अम्मा अथई बस रुगी तव्हां थोरो मुतवजह थी वियो त मां रब जे क़ुरान जूं लोलियूं ॾियां ईअं अल्लाह जो क़ुरान पढ़ा जो हिन भिटुनि जे वारीअ जे ज़रनि मां बि अल्लाह जे क़ुरान पाक जी ख़ुशबू अचे छो त जॾहिं रब जो क़ुरान तिलावत थींदो आहे मुंहिंजो रब पंहिंजे रहमत जा वसकार वसाए छॾींदो मुझे सोने करीम रब जा बानो अल्लाह ताला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में हुजूर जो एक गुलाम आयो आ जबलन जे रहण वारो जंगलन जे रहण वारो अल्लाह जी ज़ात उनके दुनिया ऐं दौलत सां नवाज़ियो आ खुदा उनके दौलत जजी ॾिनी आ माल जजो ॾिनो आ बकरियूं जजू ॾिनियूं आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेतिरो बि माल मिल्कियत अल्लाह जे ज़ात उनखे गंज खां गंज अता फरमायो आ उम्मती कंहिंजो आ जो मदीने वारे जो उम्मती कंहिंजो आ आऊं ॻाल्हि हराईंदुसि जवाब ॾींदा हलो मूवीअ वारे खे अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा जे वास्ते आवाज़ हेॾां जो भर बाक़ी फोटू मुंहिंजे भाइरनि जा भर मुंहिंजे मदीने वारे मीर जा दीवानो मुंहिंजे मदीने वारे मीर जो आशिक़ हुजूर जे दरबार में आयो कंहिंजी दरबार में ॻाल्हायो कंहिंजी दरबार में अल्लाह जो बानो हुजूर जे दरबार में आयो छो आयो सवाली बणजी आयो छा बणजी आयो दिल खोलियो त मां क़ुरान खोले खोले पढ़ा छा बणजी आयो सवाली बणजी आयो बानो कंहिंजो जो अल्लाह जो बानो मुझे करीम रब जो सवाली मुझे करीम मुस्तफा जे दरबार जो बणजी आयो आ अच मां तोखे रब जो क़ुरान पढ़ी ॿुधाया हुजूर जे दरबार में जेॾी महिल को सवाली सवाल खणी ईंदो आ रब देर कोन कंदो आ जिब्राइल खे पंहिंजो पाक क़ुरान ॾेई मोकिलींदो आ छो त जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो आहे उहो पंहिंजे प्यार जो इज़हार कंदो आहे मुंहिंजे सोने करीम रब जा बानड़ो हुजूर जे दरबार में सवाली आयो कहिड़ो सवाल खणी आयो या रसूल अल्लाह छा चवण लॻो जवाब ॾियो छा चवण लॻो हुजूर जे सहाबा जो नारो हणो सहाबा छा चवंदा हुआ या रसूल अल्लाह सहाबा जो नारो कहिड़ो आहे या रसूल अल्लाह अबू बकर चवे या रसूल अल्लाह फिदाक अब्बी व उम्मी मुंहिंजी अमड़ बि तो महबूब तां कुर्बान मुंहिंजो बाबा बि तो मुस्तफा तां कुर्बान अमीर उमर चवे या रसूल अल्लाह फिदाक अब्बी व उम्मी उस्मान ज़िन्नूरैन चवे या रसूल अल्लाह अलीउल मुर्तज़ा शेर खुदा मुश्किल कुशा चवे या रसूल अल्लाह सुनो बिलाल चवे या रसूल अल्लाह क़यामत ते आशिक भी चवंदो या रसूल अल्लाह दिल खोले जो दिल के ॻाल्हि लगे त चवंदो त ज़बरदस्ती न आहे हुजूर जे दरबार में सहाबी आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे ज़ात सब कुछ ॾिनो अल्लाह जे ज़ात
सब कुछ दिनो माल भी दिनो मिल्कियत भी दिनिया खीर पुत्र बचड़ा सब रब जे ज़ात दिनो मुझा महबूब मुस्तफ़ा मां उन दौलत के अल्लाह जे राह में खर्च करण थो चाहियां अल्लाह ॻाल्हायो न ॻाल्हाईंदव त मां तकरीर पुट बंदि करे छॾींदुसि रब जो क़ुरान पहिरीं ॿुधो अल्लाह चवे छा थो अल्लाह फरमाए थो व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून जॾहिं न मां रब जो क़ुरान पढ़ियो वञे ख़ामोश थी ॿुधो त मां रब पंहिंजे रहमतुनि जा छटकार तव्हांजे मथां नाज़िल करे छॾिया हाणे कोन ॻाल्हाईंदव न ख़ामोश थी वेही ॿुधंदव न रब जो क़ुरान मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजे हुज़ूर जे दरबार में केर आयो जो सहाबी आयो अरे माशाअल्लाह अल्लाह से नंढड़े के जल्द मदीने पहुंचाए छो त जेको हुज़ूर जे सहाबी जो नालो न दिल खोले वठंदो मुंहिंजो अल्लाह उनखे पंहिंजे महबूब जे दर ते जल्द घुराए वठंदो जो हर साल हीअं थी दिल चए हर साल हीअं थी दिल चए हिन साल हल मदीने कलमो पढ़ियो थई चहते उन साण मिल मदीने हर साल हीअं थी दिल चए के रूस अमेरिका के चीन थिया रवाना इंग्लैंड के लंदन के स्पेन थिया रवाना पर ॿियनि जा पुनल ॿिए पासे ॿियनि जा पुनल ॿिए पासे असां जबलनि भिटनि वारनि जो पुनल मदीने हर साल हीअं थी दिल चए हिन साल हल मदीने कलमो पढ़ियो थे चहते उन साण मिल मदीने हर साल हीअं थी दिल चए मदीने वारे मीर जे दरबार में केर आयो वात खोले जवाब जो केर आयो सहाबी आयो माशा अल्लाह ॻाल्हाईंदा वञो मलाइक लिखंदा वञनि ॾिसो त कीअं थी मदीने जी हाज़िरी मिली पवे हुज़ूर जे सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे ज़ात सभु कुझु ॾिनो बचड़ा ॾिना खीर ॾिना पुटड़ा ॾिना न्याणियूं ॾिनो अम्मा ॾिनी अबो ॾिनो माल ॾिनो मिल्कियत ॾिनो या रसूल अल्लाह कुछ खर्च करण थो चाहियां अल्लाह जे राह में ओ मुंहिंजा महबूब मूंखे ॿुधायो ओहो कीअं ख़र्च कयां जंहिंमें मुंहिंजो सुहिणो रब मूं ते राज़ी थी पवे जागो था आयो केर जो सहाबी आयो केर वरी जो केर सहाबी कंहिंखे चइबो आहे दुनिया जा सभु वली गौस कुतुब गॾिजी पवनि जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबीअ जहिड़ा नथा थी सघनि वरी दुनिया जा मिड़ई सहाबी गॾिजी पवनि अल्लाह जे कंहिं नबी जे बराबर नथा थी सघनि पर जे आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभई नबी गॾिजी पवनि उहे मुक़्तदी त थी था सघनि पर इमाम थी नथा सघनि
आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभिनी अंबिया खे रब जमायती बनायो आ। इमाम अम्मा आमिना जे लाल मदीने जे महबूब खे बनायो आ। हुजूर जो सहाबी आयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दौलत ख़र्च करण थो चाहियां, मुंहिंजा महबूब बस पंहिंजे पाक ज़ुबान सां ॿुधायो त दौलत कीअं ख़र्च कयां जो मुंहिंजो सुहिणो रब राज़ी थी पए। मुखे दौलत ख़र्च करण जो सब खां वधीक उहो तरीक़ो ॿुधायो जो मां अल्लाह जे दरबार में दौलत ख़र्च कयां। सब खां वधीक अल्लाह खे जेको तरीक़ो वणंदो आ उहो मुखे ॿुधायो। सहाबी अर्ज़ कयो, अञा मुंहिंजे करीम मुस्तफ़ा लबड़ाई कोन चोरिया, जिब्रील अल्लाह जो क़ुरान खणी पहुची वियो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सवाल फर्श ते जवाब ॾियो दोस्तो। सवाल फर्श ते जवाब अर्शे मुअल्ला खां पियो अचे। हुजूर जे दरबार में सवाल करे बस कयो, जिब्रील पहुची वियो। मुंहिंजा महबूब अल्लाह हे हुक्म ॾिनो आ इन सवालीअ जे बारे में मुंहिंजा दोस्त हिते बीहारींदुसि, बाद में ॻाल्हि मुकमिल कयां। अल्लाह जवाब ॾिनो, यसअलूनक माज़ा युनफ़िकून। ओ मुंहिंजा महबूब जी, मुंहिंजा करीम रब हे हिकु सवाली आ जेको तो मुस्तफ़ा जे दरबार में सवाल करे रहियो आ। या रसूल अल्लाह, मां ख़र्च कीअं कयां? मूंखे अहिड़ो को दग ॿुधायो, अहिड़ो को कस ॿुधायो, अहिड़ो को रस्तो ॿुधायो जो मां ख़र्च उहो कयां जेको मुंहिंजो ख़र्च करण मुंहिंजे रब खे सभ खां वधीक वणंदो आ। जागो था न, ख़र्च त सभु को कंदो आहे, पर इहो केरु केरु चाहींदो आहे त अहिड़ो ख़र्च कयां जेको मुंहिंजे करीम रब खे सभ खां वधीक वणे। ये आहे या न मुंहिंजा मिठा? बहरहाल मां अर्ज़ कयां, अॻिते वधंदो हलां। अल्लाह जे महबूब जा दीवानो, हा मुंहिंजा मौला तुंहिंजो बांधड़ो, मां मुस्तफ़ा जे दरबार में सवाली बणिजी आयो आ। इहो ई सवाल करे रहियो आ। अल्लाह जे ज़ात फरमाए, कुल ओ मुंहिंजा महबूब जी, मुंहिंजा करीम रब इहे लबड़ा चोर, पाक लबड़ा चोर इते भी करे मां क़ुरान करीम के खोलींदो हलां। आयत जो पहिरों हिस्सो यसअलूनक माज़ा युनफ़िकून, इहो कंहिंजो हुकुम आहे? चओ जवाब ॾियो, कंहिंजो हुकुम आहे? इहो बि अल्लाह जो हुकुम आहे। अल्लाह क़ुरान नाज़िल कयो आहे, पंहिंजे तरफ़ खां जवाब ॾेई रहियो आहे, पर महबूब खे तो फरमाए, महबूब बि चवे हां तॾहिं बि यसअलूनक माज़ा युनफ़िकून, केरु हां जो मुंहिंजो मुस्तफ़ा पढ़ी ॿुधाए हां। तोखे समझ में न आयो? अञा मां खोलिया क़ुरान छा खे चइबो आहे। ओ भिटर ते रहण वारा जो दिल खोले ॿुध त ॿुधाई, मतां हसरत रहिजी वञे। हैदराबाद महाराज पर आयो, ॿुधाए कोन वियो, दिल खोले ॿुध त तोखे ॿुधायां क़ुरान करीम छा खे चइबो आहे। उहे मुंहिंजा सादड़ा मुस्लमान भाइर, उहे वेचारा जन खे अल्लाह अकुल जो ज़रो घटि ॾिनो आहे। जेॾी महिल चवंदा आहिनि त हुज़ूर जो शान क़ुरान में ॾेखारियो, अॼु मां उन्हनि खां सवाल थो कयां, ओ मुंहिंजा भाइरो, ओ मुंहिंजे हुज़ूर ते कलमे पढ़ण वारो, अॼु मूंखे ॿुधायो त क़ुरान छा खे चइबो आहे। क़ुरान छा खे चइबो आहे? तव्हां सभई जवाब ॾियो त 30 सिपारनि खे क़ुरान चइबो आहे। 30
यासी 12 छाखे चइबो आहे चओ 114 सूरतुनि खे चइबो आहे 114 सूरतूं छाखे चइबो आहे चओ रुकुन जे मेड़ाकनि खे चइबो आहे रुकू छाखे चइबो आहे आयतुनि जे गांढापे खे चइबो आहे आयत छाखे चइबो आहे हरफनि जे गांढापे खे चइबो आहे हरफ छाखे चइबो आहे हिक निशान खे चइबो आहे निशान छाखे चइबो आहे ज़बर ज़ेर जज़म मद शद खे चइबो आहे भला ज़बर ज़ेर जज़म शद मद छाखे चइबो आहे चओ आवाज़ खे चइबो आहे उहो आवाज़ किथों निकिरंदो आहे इश्क सां ॿुधो न मोहब्बत सां ॿुधो न ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ ज़रा दिल त खोल अल्लाह पंहिंजे कुदरत सां रब्बी ज़ुल जलाल पंहिंजे प्यार खे ज़ाहिर कंदे काइनात खे ॿुधायो आहे ओ काइनात वारो ची मुंहिंजा करीम रब मां रब पंहिंजे कुदरत सां कलाम खे आवाज़ जो मोहताज बनायां थो वरी जुमलो अज़ीज़ पर रब जो कुरान कलाम कहजो कुरान करीम कहजो कलाम जवाब ॾियो तव्हांखे खोले समझाया कुरान करीम कलाम अल्लाह जो अल्लाह कहरा कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह उहो जेको ज़ुबान खां पाक अल्लाह उहो जेको हिन अखियुनि खां पाक अल्लाह उहो जेको हिन कननि खां पाक ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजे निज़ाम कुदरत में इहो त जेको कलाम हूंदो उहो आवाज़ जो मोहताज हूंदो मौला तुंहिंजो कलाम तो पंहिंजे कलाम खे कंहिंजे आवाज़ जो मोहताज बनायो रब चवे थो दुनिया खे ॿुधाइण थो चाहियां दुनिया वारो मां रब पंहिंजे कलाम खे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ज़ुबान ला बनायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान शाने मुस्तफ़ा जो अल्लाह पाक अल्लाह मोहताजी खां पाक त अल्लाह जो कलाम भी मोहताजी खां पाक जो अल्लाह जो कलाम मोहताजी खां पाक रब ॿुधाइण थो चाहे त तव्हां जो रब जॾहिं भी ॻाल्हाईंदो आहे ज़ुबान मुस्तफ़ा मां ॻाल्हाईंदो आहे अल्लाह जॾहिं भी ॻाल्हाईंदो आहे हिक हिक ॻाल्हि करे खोले वठाईंदो हलां ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़यामत जे ॾींहुं हलो क़यामत परे आहे मां तोखां क़बर जो सवाल कयां जॾहिं बानो क़बर में पहुचंदो अॼु मां फिरकनि सिरकनि खे हिन भिटुनि जे कुंड में उछलाए करे मुंहिंजा दोस्त गॾियल सवाल थो कयां दुनिया जो कोई आलिम न चई सघंदो त क़बर में निमाज़ कान ईंदी क़ुरान भी क़बर में ईंदो निमाज़ भी जवाब ॾियो क़ुरान भी क़बर में ईंदो निमाज़ भी क़बर में ईंदी मां तोखां हिकिड़ो सवाल थो कयां हे हिते तो मूं वटि जेको क़ुरान इहो क़ुरान करीम पन्ननि ते लिखियल आहे जेॾी महिल आयो हो पन्ननि में हुयो या सीने मुस्तफ़ा में हुयो जवाब ॾे मुसलमानों अखियूं खोलियो मुसलमानों अखियूं खोलियो दिल जा कन खोलियो बेशक कोई शक न है कुरान करीम सेरा दिए खांचे बीहंदो मुंहिंजा मौला हिन दुनिया में मूंसां एतिरो प्यार कयो जेसी मां कुरान जी तिलावत न कंदो हुयो कोई कम न कंदो हुयो नियाणियुनि जी शादी पियो कराए राग कोन कराई मां कुरान जी महफ़िल कराई हुई ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब हिनखे घर वारनि तंग कोन कयो त क़ुरान जी महफ़िल न कर हिन क़ुरान जी महफ़िल करे क़ुरान चवंदो मौला हिन मूंसां निभायो अॼु मुंहिंजे निभाइण जो टाइम आयो आहे क़ुरान क़बर में ईंदो या न ईंदो दिलि खोले ॿुधायो
नमाज ईंदी या न ईंदी? ईंदी सही। ईंदी। हाणे थोड़ो थधीअ दिल सां सोचो, क़ुरान जॾहिं अर्शन खां आयो पन्ननि में हुयो जो पन्ननि में कोन हुयो, पन्ननि में त हुज़ूर जे ज़माने में भी कोन हुयो, सुहिणे सिद्दीक़ अकबर जे ज़माने भी तॾहिं थियो जॾहिं अमीर उमर सुहिणे अर्ज़ कयो तारीख़ जी ॻाल्हि बाद में। फ़िलहाल मां मंज़िल ते मोटी अचां। क़ुरान करीम जेॾी महिल क़यामत ईंदी पहिरीं क़ुरान उॾामंदो या कोन उॾामंदो? जवाब ॾियो। उॾामंदो साईं। जवाब ॾियो मूंखे। उॾामंदो। खोलियो तो ज़ुबान खोलियो मुस्लमानो। उॾामंदो। क़यामत कॾहिं न थींदी जेसीं क़ुरान हूंदो, क़यामत कॾहिं न थींदी जेसीं क़ुरान हूंदो। रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो, क़यामत कॾहिं न थींदी जेसीं क़ुरान हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेसीं क़ुरान करीम दुनिया में आहे क़यामत कान ईंदी। जो क़यामत जॾहिं क़यामत ईंदी जंहिंजो अचण हक़ अल्लाह हुकुम फरमाईंदो क़ुरान करीम उॾामी वेंदो। जवाब ॾियो, छा तुंहिंजे रिहलनि सां गॾु उॾामंदो या जन पन्ननि में लिखियल उन्हनि सां उॾामंदो, या जेके कपिड़ा वेढ़िया अथई इहे रिल भी तो वटि हूंदा, इहे कपिड़ा भी तो वटि हूंदा, जन वर्कनि ते लिखियल इहे वर्क भी तो वटि हूंदा, सभु कुझु तो वटि हूंदो, खाली हूंदा हरफ क़ुरान जा उॾामी वेंदा। सुभान अल्लाह। छा उॾामी वेंदा? वर्क। जवाब ॾियो, छा उॾामी वेंदा? क़ुरान करीम जा वर्क हिते हूंदा, हरफ उॾामी वेंदा। हाणे ख़ुदा जे वास्ते ॿुधा, जेॾी महिल क़ुरान करीम जा हरफ जेॾी महिल क़ुरान करीम जा हरफ उॾामी वेंदा उहे हरफ वरी क़बर में ईंदा। जो क़बर में जवाब ॾे, क़बर में ईंदा। जंहिंजो ईमान आहे त क़बर में ईंदा उहे हथ मथे खणनि। ईंदा सही। सुभान। ठीकु आहे। क़ुरान करीम क़बर में ईंदो, हरफनि जे सूरत में ईंदो। मूंखे जवाब ॾे, इहे हरफ कहिड़ी सूरत में हूंदा? हरफ चइबो छा खे आहे? चो ज़बर ज़ेर जज़्म शद मंद खे। जज़्म शद मंद छा खे चइबो आहे? चो जज़्म शद मंद आवाज़ खे चइबो आहे। टुभका त ॿ हेठों टे हेठों अलॻि केरु कंदो आहे, आवाज़ कंदो आहे। हीअ बाहे, हीअ ताहे, ही साहे, ही जीम, उहो आवाज़ किथों निकिरंदो आहे? जो उहो आवाज़ मुंहिंजे मुस्तफ़ा जे पाक ज़ुबान मां निकिरंदो आहे। क़ुरान जॾहिं अर्शन खां आयो, काथे आयो? क़ुरान खां जवाब था वठो। व इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिक। रब्बे ज़ुल जलाल फरमायो क़ुरान मां नाज़िल कयो, खणी जिब्रील आयो, सीधे मुझे मुस्तफ़ा ते अची मां अल्लाह पहुचायो आहे। क़ुरान काथे पहुतो? जवाब ॾियो, क़ुरान काथे पहुतो? महबूब जे भला जिब्राइल क़ुरान खणी आयो, कंहिंखे जिब्राइल पढ़ी ॿुधायो? न ॻाल्हाईंदो मां, चुप ॻाल्हाईंदो मां, खोले क़ुरान पढ़ंदुसि ऐं ईअं ॿुधाईंदो मां जो ज़िंदगी दुआ कंदो त राज पर आयो हो, ॿुधाए वियो हो, पर तव्हां ज़ुबान खोलियो। अल्लाह जो क़ुरान आयो खणी जिब्रील। छा हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे जिब्रील क़ुरान पढ़ी ॿुधायो? चओ न। सुणे उमर फारूक खे चओ न। जिब्रील क़ुरान खणी आयो, खणी आयो। उहो क़ुरान जिब्रील अल्लाह जे हुकुम सां काथे लाथो? अला क़ल्बिक, सीने मुस्तफ़ा ते अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो, नाज़िल सीने ते थियो। तो मूं ताईं कीअं पहुतो? जो मुंहिंजो मुस्तफ़ा लबड़ा खोलींदो वियो, ज़ुबान सां पढ़ंदो वियो, दुनिया ताईं क़ुरान पहुचंदो वियो।
कुरान काथों पहुतो जो जुबाने जवाब दियो कुरान काथे पहुतो जो जुबाने मुस्तफ़ा मां लथो काथे जो सीने मुस्तफ़ा ते पन्नन में पो आयो कुरान मुस्तफ़ा जे सीने खां परे नाहे कुरान मुस्तफ़ा जे जुबान खां परे नाहे सादन लफ्ज़न में चवां मुसलमान अखियूं खोल मुझे करीम मुस्तफ़ा एतिरो फरमायो त मां मुस्तफ़ा जा बचड़ा ऐं ही रब जो कुरान हिक ॿिए खां परे कोन थींदा ता त वञी हौज़े कौसर ते मां मुस्तफ़ा सां मिलंदा हिकिड़े मिंट जे लाइ निगाहे मैदाने करबला में कर मुझे दिलबर हुसैन जो जिस्म पाक मैदाने करबला में मुझे हुसैन पाक जो सिर मुबारक नेज़े ते कसम थे पैदा कंदड़ रब जो जवाब दे कुरान मथे तिलावत हली हुई या कान हली हुई जवाब दे मुसलमान सिर मुबारक नेज़े जे मथा जिस्म मुबारक मैदाने करबला में कुरान उते भी हली रहियो आ कुरान ॿुधाए रहियो आ इन जिस्म जो मोहताज न आहियां इन साह जो मोहताज न आहियां जेको मूंसां यारी रखे करे मुंहिंजा दोस्त बहराड़ीअ जो ही सादा जुमला करे चवां मुंहिंजो नंढड़ो इमाम हुसैन ऐं इमाम हसन नंढड़ा थी वॾा थिया हुजूर जे हंज में खेॾंदा काथे हुया जो हुजूर जे सीने ते काथे खेॾंदा हुया तुंहिंजो पुटु तुंहिंजे सीने ते मुंहिंजो पुटु मुंहिंजे सीने ते अबे जे सीने ते बच्चो चढ़ी खेॾंदो आहे नंढड़ो थी वॾो थींदो आहे नंढड़ो थी वॾो ॾींहं में कोन थींदो आहे महीननि में कोन थींदो आहे सालनि में थींदो आहे अल्लाह जो क़ुरान हिकिड़े मिंट में न लथो आहे हिकिड़े ॾींहं में न लथो आहे हिकिड़े महीने में न लथो आहे रब जो क़ुरान 23 साल हुजूर जे सीने ते लहंदो रहियो आयतुनि मां रुकुन मां सूरतूं थींदियूं रहियूं हसन हुसैन भी उते खेॾंदो रहियो जो जिथे कुरान लहंदो रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान करीम इमाम हसन हुसैन जी यारी बचपन जी आ जवाब दियो कॾहिं जी यारी आ बचपन जी तोखे पंहिंजो लंगूटीअ जो यार कॾहिं विसरंदो जवाब दियो ओ बन्ने ते वेठल तव्हां जवाब दियो विसरंदो यार बचपन जो यार कंहिंखां कोन विसरंदो आहे भले माण्हू वज़ीर आज़म थी वञे नज़र पवंदी चवंदो हा ही यार मुंहिंजो लंगूटी यार आहे तोखां बचपन जो यार नथो विसरे क़ुरान खां बचपन जो यार किथे विसरंदो मां मोटी अचां साॻी जॻह ते त क़ुरान करीम क़बर में ईंदो मूंखे रुॻी एतिरो जवाब ॾे कहिड़ी सूरत में ईंदो जवाब तूं ॾे सवाल मुंहिंजो आहे जे तो चवीं त हिन सूरत में ईंदो त मां तोखे तो चवां त पन्ना इते हूंदा क़ुरान हरफनि में कोन हूंदो जेकॾहिं चवीं थो त क़ुरान आवाज़ जे सूरत में हूंदो त मुंहिंजो साॻियो सवाल आहे उहो आवाज़ कंहिंजो हूंदो उहो आवाज़ ज़ुबाने मुस्तफ़ा जो हूंदो जॾहिं ज़ुबाने मुस्तफ़ा जो आवाज़ हूंदो आवाज़ तॾहिं थींदो आहे जॾहिं ज़ुबान हूंदी आहे ज़ुबान तॾहिं हूंदी आहे जॾहिं मुंहुं हूंदो आहे मुंहुं तॾहिं हूंदो आहे जॾहिं जिस्म हूंदो आहे जिस्म तॾहिं हूंदो आहे जॾहिं जान हूंदी आहे छो नथो चई त क़बर में मुंहिंजो मुस्तफ़ा गॾु हूंदो खोले यार ॿुधायां क़ुरान क़बर में हूंदो सूरत मुस्तफ़ा में निमाज़ भी क़बर में हूंदी मूंखे जवाब ॾे निमाज़ हूंदी कोई शक नाहे निमाज़ हूंदी क़ुरान ज़ुबाने मुस्तफ़ा जे आवाज़ सां हूंदो निमाज़ छाखे चइबो आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे जिस्म जे हरकत खे निमाज़ चइबो आहे तू चवीं थो तकबीर तहरीमा चओ अल्लाहु अकबर हथ मथे खयई सवाल करीस हथ मथे छो थो खणी क़ुरान में किथे लिखियल आहे जवाब ॾींदो क़ुरान में त लिखियल कोन्हे पर मुंहिंजे मुस्तफ़ा जो कयो सिजल थे में 3 रकातूं
फर्ज छो थो पढ़ी 30 पारा कुरान जा खोले किथे लिखियला जवाब दींदो मुझे मुस्तफा करीम जो 3 पढ़ियूं मां भी 3 पढ़ा इशा में 4 छो थो पढ़ी कुरान में किथे लिखियला चवंदो मुझे करीम मुस्तफा 4 पढ़ियूं मां 4 पियो पढ़ा जवाब उते ही आयो नमाज भी हूंदी रोज़ो भी हूंदो कुरान भी हूंदो मगर सूरत कहिड़ी हूंदी जो सूरत में अम्मा आमिना जो लाल हूंदो जेके गाल समझ में अचे वई वो हथ खणी चयो सुभान अल्लाह चो त अज ॾींहं ताईं तव्हां ॿुधो त हुज़ूर क़बर में ईंदो के चवनि ईंदो के चवनि न ईंदो अॼु राज पर फ़क़ीर ताहिरीअ तोखे खोले ॿुधायो हाणे ख़ुदि फ़ैसिलो कर जे चवीं थो हुज़ूर न ईंदो त पोइ क़ुरान किथां ईंदो जे हुज़ूर न ईंदो त नमाज़ किथां ईंदी हुज़ूर न ईंदो त रोज़ो किथां ईंदो सभिनी त हथ खणणो पवंदई इन करे हुज़ूर जे दामन में हथ विझ त सभिनी सां निभाइणो पवंदई कुरान भी तो सा निभाईंदो रमजान भी तो सा निभाईंदो नमाज भी तो सा निभाईंदो इहो शान उनखे मिलंदो जेको मुझे मुस्तफा जे नाम ते पाण खे कुर्बान करे छॾींदो हिकड़े मिंट जे ला मां हुज़ूर जे दरबार में तोखे वठी हला हुज़ूर जो सहाबी आ मुझे हुज़ूर जे सहाबा जो मकाम त निहार हुज़ूर जे सहाबा जी जिंदगी त निहार नालो आहे मुसाब बिन उमैर छा नालो याद कयो हुज़ूर जो सहाबी नालो मुसाब बिन उमैर पंहिंजे अमड़ के हिकड़ो पुटड़ो अल्लाह ॾिनो आ दादलो आ लाडलो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ एतिरो त दौलत वारी अमड़ा जो मुसाब बिन उमैर जॾहिं महिल अमड़ वटो तयार थी मके जे हिकड़ी गलीअ में वेंदो आ मैलन ताईं उन जे अतर जी खुशबू दुनिया खे ईंदी आ मके जा माण्हू जॾहिं खुशबू सूंघंदा आहिनि चवंदा आहिनि त हा हा खुशबू ॿुधाए थी त मुसाब बिन उमैर हेॾे वियो आहे मां ॻाल्हि खे खुटाए वठां हज़रत मुसाब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु अमड़ जो अकेलो पुटड़ो दादलो आहे अरबाज जे लफ़्ज़नि में अरबपति खरबपति आहे पर जेॾी महिल मुझे मुस्तफा जे ज़ुल्फ़नि ते निगाह पवंदी आहे त मुसाब उमैर पंहिंजी जान हुज़ूर जे हवाले करे छॾींदो आहे मुझे करीम मुस्तफा जे चेहरे ते निगाह पई एडे मूडे निहार मां तोखे ॿुधायां उन वक्त जा काफ़र पंहिंजे बच्चन खे झलींदा हुया उन वक्त जा काफ़र पंहिंजे पुटन खे झलींदा हुया इन पासे न वञजो अबू तालिब अब्दुल मुत्तलिब जे घर जे पासे न वञजो अब्बा छाजे करे अम्मा छाजे करे अब्बा इन पासे अहिड़ो जवान आयो आ जंहिंजे चेहरे ते निगाह पवंदी थी वञे अबो अम्मा विसरदो थो वञे वक्त जा यहूदी वक्त जा काफर वक्त जा मुशरिक अन्या तो के सादर लफ्ज़न में करे बुधाया हिकड़ो बचड़ो हो पंहिंजे जी जल अमड़ जो प्यार वारो पुटड़ो हुयो हिकड़ो बचड़ो हुयो अब्बो उन जो गुज़ारे वयो अमड़ बेचारी कमजोर थी वई अमड़ के पाण ला कपड़ा कोन हुया बचड़ो दिसे तो त अमड़ जे ला कपड़ा ना है मुंह में कमाइण जेतरी ताकत ना है अन्या मां नढड़ो हां अमड़ के चवे तो जी जल इजाजत दे मां चाचन दे वञा को तोला वगड़ो वठी अचां अमड़ चवे थी बच्चा मां सभिनी खे आज़मायो आ अम्मा मूंखे इजाज़त दे मां पंहिंजे चाचन ॾे थो वञा आयो चाचन ॾे अचे चवण लॻो मुंहिंजे अम्मा जे लाइ कपिड़नि जो वॻो ॾियो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हीअ बेवफ़ाई अॼु जी नाहे उन मासूम बचड़े खे कंहिं वॻड़ो न ॾिनो रोअंदो रोअंदो थो अचे अल्लाह खे मयारूं ॾींदो थो अचे ओ मुंहिंजा मौला अगरि मूं में कमाइण जी ताक़त हुजे
हाँ मां पांजे जी जल अमड़ जेला बगड़ो वठा मौला मुँह में कमाइण जी ताकत ना है मुझे मिटन मुखे कौन दिनो आ ये सामो एक यहूदी राहिब निहारे चवे तो नठड़ो थी रोई छो थो चवे तो रोआ थो पांजे अमड़ जे इश्क में मुझे अमड़ जो चे कमीस जो चोलो फाटी वयो आ अमड़ हले थी त अम्मा जी छाती ज़ाहिर थी थे कमाइण जी ताकत ना है मिटन दे वयुस मिटन कौन दिनो हाने दुख में थोरो आ चवेस तो गाल बुधो आया यहूदी आई तू भी यहूदी पर हिकड़ो दर अहड़ो आ जे तू वींदे त जेको वींदो आ कदे भी खाली कोन ईंदो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन यहूदी बचड़े चयो ऐ राहिब जदे तू तो चवी त दर अहड़ो आ जिथों को खाली को नहीं दो वारो कर बुधा चवे तो न हेडे वञ न हेडे वञ सिधो महबूब मुस्तफा जे दरबार में हलियो वञ दिल में ख्याल थो करे नालो नओ थो बुधा छो न पांजे जीजल अमड़ सां वञी मशवरो कया मता हे राहिब मुके कहीं धोखे सां कहीं खड्ड में उछलाए आयो मां ॾिठो त बचड़ो मोटी आयो पुट मूं तोखे चयो हो त चाचा कोन ॾींदा चवे थो अम्मा चाचन तव्हां के कोन ॾिनो पर मुंहिंजी जीजल अम्मा हिकिड़े अहिड़े सखीअ जो दर जो ॾस मिलियो आ चवनि था जेको वींदो उन जो ख़ाली हथ कोन मोटंदो आ अमड़ चवे थी कहिड़ो सखी चवे थो अम्मा उन जो नालो सुनो मुहम्मद करीमा अमड़ जी नालो बुधो ओ गोठ वीरू वारो जीजल अमड़ नालो बुधो मां यहूदियाणी बचड़ो यहूदी अमड़ नालो बुधो भड़को ॾेई उथंदिया पख विझी भाकुर पुट रखे गले सां लाईंदिया चुमियूं ॾियण शुरू कंदिया बच्चा मां कान छॾींदी सही मां कान छॾींदी सही बचड़ो हैरत में अम्मा चइबो त यहूदीअ कूड़ हयो अम्मा मां कोन छॾींद अम्मा चवे कान छॾींदी सही बच्चो चए अम्मा यहूदीअ कूड़ हयो राहिब कूड़ हयो अमड़ ॿुधाइण ते मजबूर थी बचड़ा उन त कूड़ कोन हयो आ अम्मा पोजे उन कूड़ कोन हयो आ तोखे कपड़न जी ज़रूरत आ मूंखे इजाज़त ॾे त मां वञा मां निहारे चवे थी बचड़ा असुल कोन ॿुधायां हा हाणे ज़िद ते हई त राज़ ॿुधायां थी अम्मा कहिड़ो राज़ आ ओ मुंहिंजा बचड़ा जंहिं महबूब जो तोखे ॾसड़ो मिलियो आ जेको वींदो आ खाली त कोन मोटंदो आ पर मुंहिंजा बचड़ा तोखे छा ॿुधायां जेको हिकिड़ो दफ़ो हुसैन जे नाना जो चेहरो ॾिसंदो आ पंहिंजो अबो अम्मा विसारे मुस्तफ़ा जो ग़ुलाम बणिजी वेंदो आ उर्दू में शेर पढ़ाया सिंधी में पढ़ा ॻाल्हाए जल्दी ॿुधाए मां अॻिते वधां चओ कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूं सां ओ मुंहिंजो दिल बरो का बी शइ कहिड़ियूं भेटूं भाउ कंदे मूं सां ओ मुंहिंजो दिल बरो का बी शइ सवे सिंगार जी भी हो लखे सिंगार जी भी हो पर मुझे महबूब जो मुर्गण का भी शय अमड़ ने निहारे चवे तो अम्मा वाइदो थो कया तवज्जह कर मुसलमान अज गाल चढ़ी या करे तो छड़िया ओ मुझी जी जल अम्मा जी मुझा बचड़ा अम्मा वाइदो थो कया वगड़ो वठण थो वञा कपड़ो वठण थो वञा पर निहारी दुस कोन निहारी दुस त चवी थी नौकर बणजी वेंदे ॾिसंदुसी कोन त नौकर कीअं थींदुस जागो था अमड़ जीजल पंहिंजे बचड़े खे मुंहिंजा दोस्त इन शर्त ते इजाज़त ॾिनी हाणे बचड़ो अमड़ खां त निकितो
रस्ते में भी काई गाल याद कोने कंधड़ो हेठा दिल ऐं दिमाग में हिकड़ी गाल थी हले वो चोॾीअ जो चंड कीअं हूंदो वो चोॾीअ जो चंड कीअं हूंदो जंहिंजे लाइ मुझे चीजल अमड़ मनो कई त ॾिस जान ॾिसंदुसि त कोन पर उहो हूंदो कीअं उन जो चेहरो कीअं हूंदो उन जे अखियुनि में छा हूंदो उन जा ज़ुल्फ़ कीअं हूंदा जो जेको ॾिसंदो आ दिलड़ी खसाए वेहंदो आ इहो ख्याल कंदो थो अचे दिल में इहे मुझे मुस्तफ़ा जा ख्याल पचाईंदो थो अचे पचाईंदो पचाईंदो मस्जिद नबवी जे ॿाहिरां पहुतो कंहिंखां पुछे थो ॾियो ख़बर यतीमन जो यार काथे आ गरीबन जो गमखार काथे आ मिस्कीनन जो मददगार काथे आ उन दरवाजे खां ॿाहिर वारे चयो साम्हूं निहारी नथो चई निहारियां थो पियो चई सित चंदारनि जे विच में जेको चोॾीअ जो चंड चमकी रहियो आ उहो यतीमन जो यार आ पक थी वियसि कंधु हेठि थी वियो हले बि थो पियो कंधड़ो हेठि कयो थो वञे दिलि में सवाल थो करे कंधड़ो मुंहिंजो हेठि लॻो पियो आहे ॾिसंदुसि न त सवाल कीअं कंदुसि ॾिसंदुसि न त सवाल कीअं कंदुसि ता त हुज़ूर जे सहाबा जे भर में पहुतो हाणे दिलि चवेसि थी निहारियां त सवाल कयां अमड़ सां वाइदो करे आयो आहियां जी जल निहारींदुसि कोन निहारींदुसि त दिलि खसिजी वेंदी हाणे छा कयां अञा हे चवे थो छा कयां मुंहिंजे मुस्तफ़ा आवाज़ ॾिनो ओ यतीम बचड़ा जल्दी आ अल्लाह अल्लाह दिल खोले चो मुझो मुस्तफ़ा तो बुझा राज जाने मुझो मुस्तफ़ा तो बुझा राज जाने उहो भी पियो जाने उहो भी पियो जाने जो थींदो सुभाणे मुझो मुस्तफ़ा थो गुझा राज जाने ॻाल्हि इश्क जी पे कयम विच में शेर अची वियो दिल चवे थी क़ुरान मां इन शेर खे भी खोले पो अॻिते हलां खुश आहियो ॿुधण में अल्लाह जा बानिड़ो अगर सुभाणे इन वेचारे सादिड़े फकीर मोहम्मद सालिह खे या अदे सोहराब खे या घोट रुस्तम खे या मोहम्मद हकीम खां को सवाल करे ए कहिड़ो राज पर आयो हो जेको चवे पियो त मुंहिंजो मुस्तफ़ा सुभाणे जो राज भी ॼाणे थो अल्लाह खां सवा सुभाणे जो राज केरु थो ॼाणे मां हथड़ा ॿधी थो चवां ओ मुंहिंजा मुस्लमान भा मां रब जो क़ुरान थो पढ़ा तर्जुमो तूं करे ॿुधा इजाज़त ॾियो त क़ुरान पढ़ा इजाज़त ॾियो त क़ुरान पढ़ा मुझे सोने करीम रब उन कुरान करीम ला फरमायो व नज़लना अलैकल किताब तिबयान लिकुल्लि शै ओ मुझा मुस्तफ़ा जी मुझा महबूब तुझी करीम रब जेको कुरान तो ते नाज़िल कयो आ ओहो कुरान इल्मे कुल्ला अञा सादीअ में चवां ॿोलीअ में बहराड़ीअ जो मुंहिंजो भिटन वारो भाउ नथो समझे अल्लाह जी ज़ात फरमा महबूबा जेको तो मुस्तफ़ा ते रब कुरान नाज़िल कयो आ उन कुरान में हर शइ जो ज़िक्र आ वला रतबियूं वला याबिसिन इल्ला फी किताबिम मुबीन कायनात जे अंदर सुख
की शय उहा बि ज़िक्र क़ुरान में, साई शय उन जो ज़िक्र भी क़ुरान में, क़यामत ताईं जेको थींदो उन जो ज़िक्र भी क़ुरान में, इब्तिदा खां जेको थी रहियो आहे उन जो ज़िक्र भी क़ुरान में। क़ुरान इल्म कुल्ला जवाब ॾे उहो कंहिंजे सीने ते आयो आहे। जवाब ॾे त मां किथे हलां, जवाब ॾे त मां किथे हलां। हिकिड़ो ई जवाब ॾींदे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे सीने ते आयो आहे, जेको फ़क़ति सीने ते आयो आहे, जेको फ़क़ति सीने ते आयो आहे उहो इल्म कुल्ला ॾे ख़बर, जेको मुस्तफ़ा सॼो सारो उनखे रब छा बनायो। अञा सादन लफ़्ज़न में चवां, सवली सिंधी करे तोखे ॿुधायां, मुंहिंजो करीम मुस्तफ़ा उहो आहे जेका मेराज जी राति ख़ालिक पाण खे कोन लिकायो आहे, जेका ख़ालिक लिकल नाहे उन का मख़लूक किथां लिकंदी। जेके ख़ालिक पंहिंजे जलवन जा दीदार अर्शन ते घुराए पाण कराए, उन मुंहिंजे मुस्तफ़ा का मख़लूक कहिड़ी लिकल हूंदी लाहो थी। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, अखियूं खोल, मुस्तफ़ा त मुस्तफ़ा है सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। ये पूरी कायनात हुजूर जे जुतड़ी मुबारक जे बराबर बर बका न रखी आ। सॼी कायनात हेठा मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जी नालेन मुबारक अञा बि वधे। बहरहाल मुंहिंजा दोस्त ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी वई, मुआफ़ कजो, तव्हांजा कलाक फिश थी वेंदा। अव्हांखे कहिड़ी ख़बर त हिन चरे खे घुराइबो आहे त जल्द में जॻह ॾेई करे 2.5-3 कलाक भिटनि जे मैदान में छॾिबो आहे। हे फ़क़ीर क़ुरान पढ़े, दिलि खोले बयान करे, ओरे परे खां अचण वारो हिन दिलि जे मथां क़ुरान करीम जो उहो सुकून ऐं सुरूर मिले। आया हुया त ॿिया हुया, मोटो त तक़दीरूं बदलाईंदा वञो। छो त रब जो क़ुरान उहो आहे, अल्लाह जो क़ुरान उहो आहे जेको इश्क सां पढ़ंदो आहे, जेको शौक़ सां ॿुधंदो आहे, मुंहिंजो रब उन जी तक़दीरूं ई बदलाए छॾींदो आहे। मोटा पोइ पेर ॻाल्हियूं घणियूं थी वयूं। हुज़ूर उनखे फरमायो, जेको कद हेठि कयो पियो अचे, यादा विसरी वियो। हुज़ूर फरमायो, ओ यतीम बचड़ा, जल्दी आ, तुझी अमड़ तुझो इंतजार करे रही आ। केर इंतजार करे रही आ? कहे फरमायो, जो उन अम्मा आमिना जे लाल जंहिं ॾिसण बि पसंदि कोन पियो करे, पर सीने में प्यार रखे पियो। वो कैसी घड़ी होगी, वो कैसा समा होगा, घड़ी होगी जब पहली नजर उनके चेहरे पे पड़ी होगी। वो कैसा समा होगा, वो कैसी घड़ी होगी जब पहली नजर उनके चेहरे पे पड़ी होगी। बहरहाल मुझा दोस्तों अजीजो, मदीने जे मीर फरमायो, ओ यतीम बचड़ा जल्दी आ, तुझी अमड़ इंतजार पई करे। हाणे त जेको सोचे पियो, मुस्तफ़ा ॿुधाए छॾियो, दीवानो बणाए छॾियो। हिननि अखियुनि त कोन ॾिठो, पर हे अखियूं त घर खां दीदार पयूं कनि। इहो ई सबबु थई जो हिन भिट ते वेहण वारे बादशाह कहिड़े, नालो ॿुधा, कहिड़े भिट जो बादशाह कहिड़ो आहे?
न ॻाल्हाई भिटोड़ी तूं बि न ॻाल्हाई हे त ज़ुल्म करे छॾियो तो थोरो लतीफ़ सरकार भिट जे रहण वारे भिट जे घोट भिटाई बादशाह फरमायो के वेचड़ा भी दूर सुभान अल्लाह के दूर भी औदा सुपरी के चढ़न न चित ते के विसरन न मूर जिय में कुंडी पूर तिय मोसी बणा सुपरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अखियूं त हेठि हुयूं दिल त अॻे यार ला सोचींदे पंहिंजे कीअं हूंदो चेहरो कीअं हूंदो दीदार कीअं थींदो महबूब फरमा यतीम हलिया तुंहिंजी अमड़ तुंहिंजो इंतज़ार पई करे हाणे दिल में पको इरादो कई जेके इहा बि ख़बर आहे त यतीम हा अम्मा इंतज़ार पई करे उनके इहा बि ख़बर हूंदी त मां आयो छाजे लाइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफ़ा जे दरबार में सवाल जी ज़रूरत ई कोन पवंदी आहे बस पहुचंदो वेंदो आहे मुंहिंजो रब हुन जो बेड़ो चओ मुंहिंजो ख़ुदा हुन जो बेड़ो पार कंदो आहे सुभान बस शेर आयो पी छॾियो वक़्तु कोन्हे अज़ीज़ाने मन ओ मुंहिंजा मुस्लमान बा मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जीअं क़रीब थियो हुजूर पंहिंजी मुज़म्मिल वारी चादर लाहे अता फरमाई सुभान अल्लाह जागो था कंहिंखे जो यतीम बचड़े यहूदीन जे यतीम बचड़े के कंहिंखे यहूद जे यतीम ॻाल्हायो कंहिंखे मुसलमान तू पंहिंजे मुसलमान यतीम भाउ जो कॾहिं ख़्याल रखंदो हैं मुझे मदीने जे साईं फरमायो मदीने जे मीर फरमायो अम्मा आमिना जे लाल फरमायो मस्जिद नबवी में वेही करे हुजूर पंहिंजे बिन आंगुरन खे हिलायो मुझे मदीने जे मीर फरमायो जेको यतीम सां प्यार कंदो जेको यतीम जी पर घोर कंदो जेको यतीम खे पढ़ाईंदो जेको यतीम खे कपड़ा वठी ॾींदो जेको यतीम जो ईद बरात ते ख़्याल कंदो मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो जीअं मां मुस्तफ़ा जूं ही ब आंगुरियूं हिक ॿिए खां जुदा नथियूं थी सघनि यतीम जे संभालण वारो बि मां मुस्तफ़ा का क़यामत में जुदा नथो थी सघे सुभान अल्लाह यतीम जो माल खाईंदो न कर मता समझे त हे यतीम थी वियो आहे पी मरी वियो हाणे बनीअ जो जिरे बा हणाए वठां उपतियूं सुपतियूं ॻाल्हि ख़बरदार थी ये जो कोई न हूंदो आहे उन जो मुंहिंजो करीम रब हूंदो आहे यादि रखी छॾ जंहिंजो कोई न हूंदो आहे उन जो मदीने जो घोट वेठो हूंदो थिए यतीम जो ख़्याल रख यतीम सां प्यार कर त मुंहिंजो रब तुंहिंजो बेड़ो पार करे छॾे बहरहाल ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी थी वञे मुझे मदीने जे मीर पंहिंजी मुज़म्मिल वारी चादर लाहे उन यतीम जे हवाले कई उन यतीम चादर खणी करे सीने सां लाती पर हुजूर ॾे निहारे नथो जागो था हुजूर ॾे चाचा कुराड़ा हुजूर ॾे निहारे नथो छो जीजल अमड़ सां वाइदो करे आयो मुसलमान नौजवान अखियूं खोल यहूदी बचड़ो आ चवे तो पंहिंजे जीजल सां वाइदो करे आयो हां अम्मा इजाज़त दे अखियूं खणी निहारींदुसि कोन जो मुंहिंजी दिलि खसबी ओॾां दिलि ॾेई चुको आहे पर अमड़ सां कयल वाइदो निभाए थो टोड़े नथो हुजूर ॾे नेण खणी नथो निहारे कंधड़ो हेठि लॻो पियो आहे मुज़म्मिल वारी चादर खे चुमी ॾेई पोइते जेॾी महिल वरण लॻो हलण लॻो हिकिड़ो कदम अमड़ ॾे पियो वञे ॿ कदम वरी मुंहिंजे मुस्तफ़ा ॾे मोटंदो पियो वञे हिकिड़ो कदम अमड़ जे प्यार
में पियो वञे त ॿ क़दम पोइते हुज़ूर जो दीवानो थींदो पियो वञे ॻाल्हि खुटाया राति गुज़री वेंदी उहो बचड़ो रुअंदो रुअंदो जेॾी महिल जी जल अमड़ वटि पहुतो ओ वीरू जे रहण वारो भिट जे वारीअ ते वेहण वारो ज़रा अखियूं खोलियो जेॾी महिल आयो ॾिसे मुंहिंजी अमड़ छो त कमीस फाटल हुई अमड़ सिधी पई थिए त छाती पई ज़ाहिर थिए अमड़ हीअं कयो वेठी आहे इन चुप चुप करे मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुलनि जी चादर अमड़ जे मथां ॾेई छॾी अमड़ जे मथां ॾिनी रंग त हाणे ॿुध न अमड़ जे मथां ॾिनी बीही रहियो अमड़ ॻाल्हाए नथी सोचे थो नाराज़ आहे ओ मुंहिंजी अम्मा अम्मा जवाब नथी ॾे ओ मुंहिंजी जी जल अम्मा अम्मा जवाब नथी ॾे चंबुड़ी थो पवे गिराटी थो पाए ओ मुंहिंजी जी जल अम्मा नाराज़ छो थी मां त वाइदो पूरो करे आयो हा ख़ुदा थो ॼाणे मूं त अखियुनि सां ॾिठो बि यार खे कोन्हे नाराज़ छाजे लाइ थियां जी जल अमड़ पंहिंजो कपिड़ो मथे करे ज़ारो कतार रोई चवे थी ओ मुंहिंजा राणा ओ मुंहिंजा जानी जिगर बचड़ा जी मुंहिंजी अम्मा देर न कर अॻ में तोखे पई रोकियां हाणे अॻियां मां थी थियां रुॻी तुंहिंजी दिलि न मुस्तफ़ा मूंखे बि ख़रीद करे छॾियो आहे अम्मा तोखे छा थियो जी जल तोखे छा थियो तूं त हली बि कान ओ मुंहिंजी अम्मा तूं त हली बि कान तूं त मुखालिफ़ हुई ओ मुंहिंजा बचड़ा जीअं तो ही कपिड़ो मुंहिंजे मथां विधो मंज़र अखियुनि जे आॾो अची वियो ॾिसां पई त कंधड़ो हेठि कयो कीअं थो वञी चोॾीअ जो चंड तोॾे नूरानी निगाह सां कीअं ॾिसी रहियो तूं त कोन पियो कंधड़ो मथे खणी मगर मां त दीदार पई कयां तूं सॾड़ा पियो करी मां सॾड़ा ॿुधां पई पर दिलि खां पुछां पई बचड़े खे जवाब ॾियां या रब जे महबूब जो दीदार करे वठां सुभान अल्लाह हसीननि जो हुस्न सुभान अल्लाह जागो था आयो कुल इकट्ठे हसीननि जो हुस्न कयो कुल इकट्ठे झलक महबूब जी सब खां मथे मथे सवे चंड गॾो कजन भली मैदान अचन लखे चंड गॾो कजन भली मैदान अचन पीरीअ सां से भला पुॼंदा किथे किथे हसीननि जो हुस्न कयो कुलई कठे सुभान अल्लाह सुभान अल्लाह घणो शेर नथो पढ़ां पोइ पोर मोटंदो थो अचां पोइ पेर मोटंदो थो अचां मोटी अची करी उन जॻह ते बीहां नालो छा ॿुधायो हुयमि जो हज़रत मुसअब बिन उमैर बन्ने वारा नालो याद आ कुंड वारा मुंहिंजा भाइरो हुजूर जो सहाबी हज़रत मुसअब बिन उमैर अमर जो अकेलो पुटड़ो दादलो एतिरो त अमीर खुशबू हिन कुंड हणे हुग मके जे हुन कुंड में पिया पहुचन हलंदे दीदार थी वियो बेड़ो पार थी वियो ज़ुल्फनि जो रब कैदी बणाए छॾियो मुझे मुस्तफ़ा जे ज़ुल्फनि जा केतिरा ई सहाबी कैदी हिक हिक जो ज़िक्र कीअं कयां बस मां मोटी मौज़ूअ ते अचां हज़रत मुसअब बिन उमैर पंहिंजे जी जल अमड़ ॾे वञे अमड़ चए मुसअब जी मुंहिंजी अम्मा मानी छो नथो खाई अम्मा खावां थो
अदा हिन अदे जी मूवी भरते कचहरी तू कचहरी करे उठ मां पोत मुझा सोना नौजवान आई इए न कर दिल जे हुजूर सा रब जो कुरान बुधो मुझे मुस्तफा जो शान बुधो सुभान अल्लाह जागो था जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत मुसअब बिन उमैर मुझे करीम मुस्तफा जो दीदार करे दिलड़ी हुजूर जे मथा कुर्बान करे चुको ईमान आने चुको पर जी जल अमण मुखालिफा मिट्र माइट्र मुखालिफ हल इस्लाम जो पहिरो पहिरो दौरा ईमान लिकायो वेठो आ अमण चवे थी मुसअब जी मुझी अम्मा मानी नथो खाई अम्मा खावा थो बच्चा मानी खा वरी गिरहो हथ में यार जो चेहरो अचे मुसअब गुम थी वने जी जल अमड़ लोडे मुसअब जी मुझी अम्मा हाने तोखे छा थी वयो आ अकेलो मां जी जल जो लाडलो पुटड़ो आ केड़ी शय जी कमी आ तुझे मां वट गाल त कर मके जी केड़ी छोकरी तोखे खपे केड़े अमीर जी न्याणी तोखे खपे केड़े जमींदार जी धी तोखे खपे हुक्म त कर तुझी मां घट नाहे कीअं दस्या नेठ अमड़ चयो तोखे मुझे सिर जो कसम जेको दिल जो राज थई बुधा चवे तो अम्मा जे तुझो कसम हिय दिल मुझी मुझो महबूब मुस्तफा केज करे वयो आ ओ मुझी जी जल अम्मा हिय मुझी दिलड़ी हुजूर जे जुल्फन जी कैदी बन जी वैया ओ मुझी अम्मा जहदी का मुस्तफा के दिठो आ नेणन जी निंड हराम थी वैया न खाण थो वणे न पीण थो वणे अम्मा न मानी थी वणे बस दिल जवे थी अखड़ियूं मुझो हुजन चरो मुझे करीम मुस्तफा जो हुजे मां बुधो पंहिंजे बचड़े जो हाल गाढ़ी थी वई खबरदार थी कीअं थींदो इए बचड़े के कैद करे छॾी ज़ंजीरन में जकड़े छॾी कोठीअ में बंद करे छॾी हिकिड़ो मुंहिंजो बचड़ो आ उहो मुस्तफा जो गुलाम थियण कीअं ॾींदसि उनखे कहिड़ी ख़बर जुल्फ़े देखी है के नजरों ने घटा देखी है अरे लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है चौदो उर्दू में शेर चई असा भिट जा माण्हू वरी उर्दू किथों आंदई सिंधीअ में चवां तुंहिंजे अखिड़ियुनि जे असरार हज़ारे हैरान कया सुना हैरान कया मस्तान कया साईं तुझे अखिड़ियुनि जे असरार इन्हनि कजलियुनि के घाया ओ इन्हनि कजलियुनि के घाया अबरूअ जे झलकार मोहे मस्ताना कया ओ मस्ताना कया दीवाना कया साईं तुझे अखिड़ियुनि जे असरार बस
इते ॻाल्हि ख़तमु कयमि मोटी अचां न त सभु मौज़ू रहिजी वेंदा अमड़ जो बि रहिजी वेंदो उन हुज़ूर जे सहाबीअ जो सवाल बि रहिजी वेंदो बस एतिरो चयुमि त हज़रत मुसअब बिन उमैर अमड़ खे चई दिलि ॾिनी अथमि वापसि कान थींदी अमड़ क़ैद करे छॾियो ॿधी छॾियो ऐं जेॾी महिल वारो लॻो जेॾी महिल निकितो अमड़ हुनखे झले करे जिस्म जा कपिड़ा बि लहराए वरिता जागो था मुसलमानो जागो था जिस्म जा कपड़ा बि लहराए वरता हिकिड़ो कपड़ो ॿधी करे ॾिठई मके जा हालात तंग हुज़ूर जे हुक्म ते हबश जे तरफ़ हलियो वियो जॾहिं हबश मां वापसि मके जे तरफ़ मोटियो त उन कमीस या कपड़ो जेको पातल हुयो उनखे संद संद खां टोपा आयल हुया किथे कंडा लॻल हुया किथे मुंहिंजा दोस्त चतियूं लॻल हुयूं हुज़ूर जे अखिड़नि जो निगाह पई मुसअब ते हुज़ूर जे अखिड़नि मां लुड़क लड़ी आया पाण फरमायो ही उहो मुंहिंजो मुसअब आहे जो मके जे हिकिड़ीअ कुंड खां लॻंदो हो त ॿीअ कुंड ते ख़ुशबू ईंदी हुई अॼु मुंहिंजे मुसअब अल्लाह जे रज़ा जे लाइ पंहिंजा हीणा हाल कया आहिनि मौला मुंहिंजे मुसअब जी बारत हुजे कंहिं चयो चो मदीने जे साईं सॼी ॻाल्हि कटे आख़िरी जुमिले ते ॿुधायां जेॾी महिल शहीद थियो या छॾे ॾिया ॻाल्हि छॾियो या उधर कयूं तव्हांखे तव्हां कुझु ई कोन्हा जंगे उहद लगी उहद जे जंग में हुजूर जा सहाबा शहीद थिया 70 सहाबा हजरत अमीर हमजा मुझे आका जो सगो चाचो भी उन जंग में शहीद थियो हजरत मुसअब बिन उमैर सुनो भी शहीद थी वयो मुझे महबूब जी सगी पुफी मदीने पाक में जने हुल हुली वया अमीर हमजा सुनो शहीद थी वयो माई हिंदा शहीद कराए छडियो एतरा हुजूर जा सहाबी शहीद थी वया मुझे हुजूर जी सगी पुफी पांजे हुजूरे हजरत अमीर हमजा जेला यानी पांजे सगे भा जेला बच्चा दरो कफन जो खणी आया मुझे मुस्तफा फरमायो पुफी जी मुझा आका खणियो चादरू खणी आया आका बच्चा दरो पांजे जानी जिगर भा जेला खणी आया मुझे करीम मुस्तफा फरमायो ओ मुझी पुफी इहे बई चादरू हेने खणिया हिकड़ी वडिया हिकड़ी नढिया हा मुझा आका वडी चादर मुझे मुसअब बिन उमैर के कफन दियो नढी चादर मुझे सगे चाचा अमीर हमजा के कफन दियो अल्लाह अल्लाह किए चवा चो इए के रुकदो बियो कहे सा वफा इए के रुकदो बियो कहे सा वफा जिया आ है वफा कई मुझे सोने मुस्तफा इए के रुकदो मुझे मदीने जे मीर जा दीवानो हुजूर जा आशिको मुझे करीम मुस्तफा निभायो एड़ो निभायो जो पांजे सगे चाचे जी वडी चादर पांजे मुसअब बिन उमैर के कफन करे ढकराई नढी चादर सगे चाचे हजरत अमीर हमजा के पाराई मथो पिया ढकीन पैर उघाड़ा पिया थियन पैर पिया ढकीन मथो उघाड़ो पियो थी वञे ओ मुसलमान अखियूं खोल दीन जे मथा इहो वक्त भी अची चुको इस्लाम जे मथा इहो ज़मानो अची चुको मुझा दोस्त अजीज मदीने जे साईं फरमायो चादर के छिके मुझे चाचा जे मुंह ते पहुंचायो आका पैर ज़ाहिर हन हुजूर फरमायो गाह सुको पैरन ते रखो जागो था सैयद शुहदा हजरत अमीर हमजा रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं दुनिया छॾिया शहीद थी वया त जिस्म ते पूरो कफन भी कोन हो मुझे मुस्तफा जा परवानो अज तो असा के छा कोने को शुक्र कर खुदा जो शुक्र
शुक्र कर खुदा जो जेडी मल न तू मुझे मुस्तफा जा बराबरी तो करी एतरो हया कर त सजी कायनात जा वली गौस कुतुब भी गंढजन त मुस्तफा जे गुलाम जे बराबर न था थी सगन अम्मा आमिना जे लाल जे बराबर केर तो थी सके पानी कोन रखियो थव बडुक भरे वठा जागो था त मां मौजू वापस खणी जा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ ते खटुन ते बलोचिस्तान जा माण्हू वेठा आहिनि लस बेलो बेले जा माण्हू वेठा आहिनि पोइ तुस मिलिया बि ॿुधायूं बि सही तव्हां सां वटि आया हो फलाणे मौलवी साहब वटि मुंहिंजो हा फलाणे मौलवी साहब वटि केॾी महिल हलो उन जबलनि जे माण्हुनि जी मोहबत हली ॾिसो अवां जी सुस्ती ॾिसी उते वञी छा चवंदा बलोचिस्तान में त यार तव्हां सां जंहिं राजपर जे लाइ वेठा फारूं पाईंदा ऐं साल गुज़री विया आहिनि दावतूं वीचारा ॾियनि था पिया हिकिड़ो दफ़ो वियो हाणे 3-4 साल अॻु में वरी टाइम न मिली सघियो आहे चवंदा असां जंहिंजे लाइ हेॾा पेथा पंध कयूं त असांखे मौलवी घुराए ॾियो उते पंहिंजे सिंध में त वीचारा पंहिंजा मिट दोस्त आयसि पर कुझु न कोन पिया ॼण एॾी बुख लॻी ॼण कल्हो कई मानी खाधल मोहम्मद सालिह काॾे जेॾी महिल तेॾी महिल चवंदो साईं मां अकेलो हां मुंहिंजो ख़ुदा जोड़ी ॾिनी अथई साथियुनि जी अञा बि तूं अकेलो आहीं अञा नियत में अञा बि को बिगाड़ अथई छा ख़ुदा जा बाना तूं अकेलो न आहीं गंज सां आहीं मुंहिंजा दोस्तो जेसि ताईं पाणी अचे जे जागो था टाइम घणो थी वियो आहे चओ त मां बसि कयां जे जागो था त मां हुज़ूर जो न सहाबी जी ॻाल्हि पूरी कयां ॿुधायो कहिड़ी ॻाल्हि आहे त मां शुरू कयां या रसूल अल्लाह ख़र्च करण थो चाहियां मुंहिंजे रब खां पुछी ॾियो कहिड़ो ख़र्च कयां किथे ख़र्च कयां जेको मुंहिंजे अल्लाह खे सभिनी ख़र्चनि खां वधीक वणंदो हुजे जागो था जी तलाम फरमायो त ज़मीन जे जंहिं टुकड़े ते अल्लाह जे ज़िक्र खुदा जे ज़िक्र खुदा जे पाक क़ुरान करीम जी ऐं हुज़ूर जे दुरूद जी महफ़िल सजाइबी आहे न रब फरमाईंदा फ़रिश्तो इन टुकड़े खे मां अल्लाह जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाए थो छॾियां छा थो बनायां ॻाल्हाए छा थो बनायां भले कुंड ते वेठा हो पर वेठा जन्नत जे बाग़नि में हो वल अर्दु जमीअन क़ब्दतुहु यौमल क़ियामत वस्समावात मत्वियातुन बियमीनिही ऐलाने क़यामत थींदो उन खां पहिरीं अल्लाह जी ज़ात ऐलान कंदो फ़रिश्तनि खे या ज़मीन खे सोढ़ो करे मां अल्लाह पंहिंजे कब्ज़े कुदरत में कंदुसि आसमाननि खे मां अल्लाह पंहिंजे कब्ज़े कुदरत में कंदुसि उन खां पहिरीं मुंहिंजो रब ऐलान कंदो मलाइको जी मुंहिंजा मौला जंहिं जंहिं जगह ते मस्जिद आहे उन ज़मीन खे अलॻि कयो दुनिया में जंहिं जंहिं जगह ते मां अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाई वई उन टुकड़े खे बि अलॻि कयो बाक़ी मिड़े ज़मीनो आसमान वेड़े छॾियो इन्हनि टुकड़नि खे उते रखो जिते मां अल्लाह जन्नत खे बणाईंदुसि सजाईंदुसि जंहिं टुकड़े में वेठा हो इहो जन्नत जो टुकड़ो आहे छाजो टुकड़ो आहे चो छाजो टुकड़ो आहे कदर कर मुंहिंजा सोना कदर कर जन्नत जो कदर कर मां मोटी अचां हुज़ूर जे दीवाने अर्ज़ कयो मुंहिंजा आका अल्लाह जे दरबार में नची त मुंहिंजा आका अल्लाह खां पुछी ॾियो चवे थो मुंहिंजा आका मूंखे ॿुधायो मां ख़र्च करण थो चाहियां कीअं ख़र्च कयां जेको अल्लाह खे सभ खां वधीक वणे हुज़ूर जे सहाबा खे ख़बर आहे त हुज़ूर जे ज़ुबान मां अल्लाह ॻाल्हाईंदो आहे हुज़ूर जे ज़ुबान मां केरु ॻाल्हाईंदो आहे जवाब ॾियो
ॻाल्हाईंदो आहे छो त क़ुरान अल्लाह जो कलाम आयो किथों अचो ज़ुबान मुस्तफ़ा मां मुझे मदीने जे मीर जा दीवानो अल्लाह ताला जे महबूब फरमायो उन सहाबीअ खे तुझो सवाल पूरो थियो अञा उन जो सवाल पूरो थियो रब क़ुरान करीम जे आयत जो नुज़ूल फरमायो यसअलूनक माज़ा युनफ़िकून मुझा महबूब मुझो बानो सवाली तो मुस्तफ़ा जे दर ते आयो आ सवाल तो करे आका सवाल तो करे महबूब तुझे ज़ात खां ॿुधायो त ख़र्च कीअं कयां जेको ख़र्च अल्लाह खे सभ खां वधीक वणंदो आहे हा मुंहिंजा मौला कुल महबूब लबड़ा खोल इतां खां अॻिते वियो हुयुसि इतां हिते इश्क में रातियूं खपनि कलाकनि में कमु कोन हलंदो आहे इश्क में रातियूं खपंदियूं आहिनि पर न की तव्हां वटि राति न की असां वटि राति इश्क पूरो किथों थिए अज़ीज़ाने मन अल्लाह फरमाए कुल ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब पंहिंजा लबड़ा खोल मा अनफ़क़तुम मिन ख़ैरिन मुझा मुस्तफ़ा इन पुछण वारे खे चओ तूं एड़ो ख़ैर करण थो चाहीं जेको सभ खां भलो हुजे हा मुझा आका एड़ो करण थो चाहियां जेको अल्लाह जे दरबार में सभ खां वधीक भलो हुजे मस्जिद जे ठहराइण खां भी भलो हुजे रोज़न रखण खां भी भलो हुजे हज करण खां भी भलो हुजे ज़कात ॾियण खां भी भलो हुजे मुझे करीम रब फरमायो महबूब चवीस फलिल वालिदैन अबे अम्मा ते ख़र्च कंदो वञ सभई ख़र्च हिकिड़े पासे मां रब खे इहो ख़र्च सभिनी खां वधीक वणंदो आहे जागो था हिकिड़े पासे मस्जिद ठहराइणी आहे तवजह ॾियो हिकिड़े पासे मस्जिद ठहराइणी आहे हिकिड़े पासे चीजल अंबड़ जो इलाज कराइणो आहे हिकिड़े पासे हज ते वञणो आहे हिकिड़े पासे बाबा साईं जी ज़रूरत पूरी करणी आहे रब जो क़ुरान भी फरमाए थो मदीने वारे साईं जो फरमान भी फरमाए थो मस्जिद न ठहराए अमड़ जो इलाज कर मस्जिद खां वधीक मुंहिंजो रब तोखे अजर अता फरमाईंदो हज ते वञण छॾे ॾे पंहिंजे दिल पर पीउ जी दिल राज़ी कर घर वेठे मुंहिंजो रब तोखे लखनि हजनि जा सवाब अता करे छॾींदो जवाब ॾियो मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदर सभ खां वधीक सुहिणो ख़ैर कहिड़ो ॿुधायो आहे जवाब ॾियो त मां अॻिते हलां सभ खां वधीक अल्लाह जे ज़ात सुहिणो ख़ैर कहिड़ो ॿुधायो आहे जो त मुंहिंजे रब फरमाए अबे अम्मा जे मथां ख़र्च कर कंहिंजे मथां ख़र्च कर ॻाल्हायो कंहिंजे मथां ख़र्च कर नथा ॻाल्हायो मां बि छॾींदे देरि न कंदो माव पर मोहम्मद सालिह जो मयारी न हूंदुसि हाणे वरी अबे ऐं अम्मा खे आॾो रखो हुज़ूर जे दरबार में हलो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबे ऐं अम्मा जो त कोई मट कोने को पर मुंहिंजा मुस्तफ़ा मां प्यार करण थो चाहियां मुंहिंजे प्यार जो हक़दार केरा हुज़ूर फरमायो तुंहिंजी अम्मा चवे थो आका ॿिए नंबर ते केरा हुज़ूर फरमायो तुंहिंजी अम्मा आका टे नंबर ते केरा हुज़ूर फरमायो तुंहिंजी अम्मा आका चौथे नंबर ते केरा मुस्तफ़ा फरमायो तुंहिंजो बाबो जागो था हुकुम कुरान में आहे अबे ऐं अम्मा ॿिन्ही जी ख़िदमत कयो कंहिंजी ख़िदमत कयो अबे ऐं अम्मा ॿिन्ही जी ख़िदमत कयो अदब कयो सभु कुझु क़ुरान जे जाॻंदव त पढ़ी ॿुधाईंदुमि निंड हूंदो त हलियो वेंदुसि मां मगर वरी जॾहिं ॿिन्ही खे आॾो रखो त मदीने जे साईं फरमायो 3 गुना ज़्यादा अमड़ जो हक़ आहे अबे जे मुक़ाबले में घणा गुना ज़्यादा हक़ आहे
वरी जो घणा ये किथे गालाइंदो इन नंढड़े जड़ा के आशिक बणजो बाकी मुहिंजी मिठड़ी मां तो में मुझो सा जन्नत तुझे कदम में आ जन्नत तुझे कदम में आ मुझी मिठड़ी मां तो में मुझो सा जन्नत तुझे कदम में आ जिनके यकीन हो चो जन्नत तुझे कदम में आ जैसी ताई घर न मोटा जैसी ताई घर न मोटा ॾिसंदी रहे थी राह ॾिसंदी रहे थी राह चो जन्नत तुझे कदम में आ जन्नत तुझे कदम में आ मुझी मिठड़ी मां अर्श अज़ीम ते पहुंचे थी अर्श अज़ीम ते पहुंचे थी जी जल तुझी दुआ जन्नत तुझे कदम में आ जन्नत तुझे कदम में आ मुझी मिठड़ी मां तुझी ज़ियारत आगे इबादत तुझी ज़ियारत आगे इबादत ऐं बेअदबी गुनाह जन्नत तुझे कदम में आ जन्नत तुझे कदम में आ इन मौजू खे हाणे इते बंदि थो कयां इहे लफ़्ज़ चई करे त मदीने जे साईं फरमायो आहे चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुज़ूर फरमायो त जेको न अमड़ ॾे हिकु भेरो खिली निहारे अमड़ उनखे मुरकंदो ॾिसी ख़ुशि थिए मुंहिंजो रब उनखे 10 हजनि जो सवाब अता सुभान अल्लाह सुभान अल्लाह घणनि हजनि जो 10 हजनि जो जागो था जंहिंजो अमड़ियूं जेरियूं हुन अखियूं खोलियो घर वेठे हज कयो मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको न पंहिंजे मिठड़े कुराड़े पीउ ॾे मुर्की निहारे ऐं अबो उनखे मुरकंदो ॾिसी ख़ुशि थी मुरके मुंहिंजो अल्लाह उनखे उमरनि जो सवाब अता फरमाईंदो जॾहिं हुज़ूर न ईअं फरमायो त जन जो न अबो ई अम्मा न हुया उहे सहाबी रोई पिया जन जो अबो अम्मा न हुयो उहे रोई पिया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझी अमड़ जी जल दुनिया छॾे वैया आका मुझो बाबा साईं दुनिया छॾे वयो आ न अमड़ा न अबो आका असां जो छा थींदो असां जे मथां इनायत थे हुजूर नज़रे करम थे जो इएं कीअं थो थी सघे हुजूर जे दर जो सवाली हुजे वरी मुंहिंजो रब उनखे ख़ाली मोटाए छॾे चो
चो ये नथो थी सके चो ये नथो थी सके बस जन जो अबो अमर दुनिया छड़े चुका होया उन्हनि रोई दिनो मुझे करीम मुस्तफा जे रहमत के जोश आयो मुझे करीम मुस्तफा उन्हनि के दिलदारी ॾींदे फरमायो मलज़ार कबर वालिदै औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा मदीने जे मीर फरमायो जन जो अबो अमड़ नाहिन मायूस न थियो आका छा कयो हुजूर फरमायो हर जुमे जे दिहाड़े अमड़ जे कबर जी ज़ियारत करण वींदो का हर जुमे जे दिहाड़े पंहिंजे दिलबर पीर जे कबर जी ज़ियारत करण वींदो कर बीही ॻाल्हाइण थो चाहियां हुजूर ईअं कोन फरमायो त तुंहिंजी माउ ॾेका वींदो कर हुजूर ईअं कोन फरमायो तुंहिंजो पीउ वॾो वली हुयो वींदो कर न न हुजूर फरमायो जहिड़ा हन तहिड़ा तुंहिंजा अबो अम्मा तुंहिंजे लाइ सोन खां वधीक हीरा मदीने जी साईं फरमायो जेको भी तव्हां मां अबे ऐं अम्मा जे मज़ार जी कुरान हदीस जा लफ़्ज़ ॿुधो मिशका शरीफ जे हदीस जा लफ़्ज़ ॿुधो मलज़ार कबर वालिदै हुजूर ईअं कोन चयो त जेको वञी अमड़ जे कबर ते कुरान जा 5 सिपारा पढ़ंदो हुजूर ईअं कोन चयो जेको अमड़ जे मज़ार ते वञी ख़त्मो पढ़ंदो हुजूर पढ़ियलनि जो बि आहे त हुजूर अणपढ़ियलनि जो बि आहे मुझे मदीने जे मीर फरमायो भले अणपढ़ियल है कुछ भी नथो पढ़ी सकी रुगी अमड़ जे कबर जी ज़ियारत कर अबे जे कबर जी ज़ियारत कर हर जुमे जे ॾींहुं आका पोइ छा थींदो गुफ़िर लहू मुंहिंजो रब तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾींदो मुझा आका मुझो रब मुझा गुनाह माफ कंदो मदीने जे मीर फरमायो कुतिब बर्रा न रुगी गुनाह माफ कंदो मुझो अल्लाह तुझो नाको नालो पंहिंजे नेक बाननि जे लिस्ट में लिखराए छॾींदो जवाब दे मुसलमान जेको अबे अम्मा जे कबर जो रुगी वञी दीदार करे अचे अल्लाह उन जा गुनाह माफ़ करे पर जेको अमड़ जे कबर ते वेही कुरान पढ़े जेको बाबा साईं जे कबर ते वेही ज़िक्र करे रब जो कुरान पढ़े दे ख़बर उन जो रब बेड़ो पार कंदो या कोन कंदो तू वरी सवाल कर हा साईं राज पर उन जो त बेड़ो पार थींदो पर अबे अम्मा के उन जो सवाब मिलंदो या कोन मिलंदो चो त इहा बि हदीस बयान कयां चो कया हदीस बयान राज़ी बाज़ी वेठा हो मुझे मदीने जे मीर जा दीवानो हुजूर जी ज़ात पंहिंजे सहाबा सां गॾिजी सफ़र में वञनि था वींदे वींदे हुजूर कंहिं मुक़बरुस्तान खां गुज़र कनि था मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात सवारीअ ते सवार आहे जॾहिं हिकिड़ियूं क़बरूं आयूं हुजूर जी सवारी बीही रही अल्लाह जा हबीब पंहिंजे सवारीअ तां लथा उन ॿिनि क़बरुनि जे विच ते बीही हुजूर पंहिंजे सहाबा खे फरमायो साम्हूं इन वण मां साई लकड़ी खणी अचो साई टारी खणी अचो हुजूर जा सहाबी साई काठी खणी आया मुझे मदीने जे मीर फरमायो इनखे 2 टुकड़ा कयो उनखे 2 टुकड़ा सहाबा कयो हिकिड़ो हुजूर हिकिड़ी कबर ते रखियो ॿियो टुकड़ो हुजूर ॿी कबर ते रखियो आका राज़ कहिड़ो आहे हुजूर फरमायो इन ॿिन्ही कबरुनि जे मथां अज़ाब हली रहियो हो जागो था इन ॿिन्ही कबरुनि जे ता ख़बर आहे त हे राज पर ॻाल्हि हथ ठोकी न कंदो आहे 5 सालनि ताईं बि मोहम्मद सालिह ॿधल हा
मदीने जे मीर फरमायो इन बिनी कबरुन ते टुकरो टुकरो साई काठीअ जो रखो। आका राज कहिड़ो आ? हुजूर फरमाया बिनी कबरुन ते अज़ाब हली रहियो हो। आका इहा काठी छा कंदी? मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो इहा काठी साई आ। जेसिताईं साई हूंदी अल्लाह जो ज़िक्र कंदी, उन ज़िक्र जे सदके रब कबर वारे जो अज़ाब माफ़ करे छॾींदो। जागो था तो वज़ाहत करे समझाया। जागो था मुसलमान गौर कर। हुजूर इए न फरमायो तमाम मुस्तफा जा हथड़ा लगा इन करे अल्लाह उन जा गुनाह माफ कंदो। हुजूर त उहो आ जो रुगी निगाह कंदो आ। सजी जिंदगी कुफर ते गुजारण वारो 22 सालन जो नौजवान उमर बिन ख़त्ताब कलमो पढ़ी मुसलमान थी पवंदो आ। अल्लाह बिड़ई अॻियां गुनाह माफ करे छॾींदो आ। हुजूर त निगाह करे रब धोई पाक करे छॾींदो आ। मुझे मदीने जे मीर फरमायो छो त उम्मत खे सबक ॾियणो हुयो त जेॾी महिल मुकामनि ते वञो अगरबत्तियुनि जूं डबियूं खणण वारो 4 अगरबत्तियुनि जूं डबियूं खणी वञी बाहि ॾेई ॿारण वारो। हुजूर फरमाया इहा मुंहिंजी सुन्नत नाहे, इहा मुंहिंजी सुन्नत नाहे, मुंहिंजे सहाबा जी सुन्नत नाहे। आका तो मुस्तफा जी सुन्नत। हुजूर फरमायो साई काठड़ी खणी वञो, सावा पनड़ा पटे वञो, गुलाब जा गुल दिल चयव त खणी वञो, वञी क़ुरान जी तिलावत कयो। मुसलमान जवाब ॾे जेकॾहिं साई काठी अल्लाह जो ज़िक्र करे कब्र तां अज़ाब माफ़ थिए। काठी अशरफुल मखलूकात या इंसान अशरफुल मखलूकात? जवाब दे मुसलमान। ओ भिटुन ते रहण वारा काठी साई ज़िक्र करे कब्र वारे जो अज़ाब रब माफ़ करे। पर जे पंहिंजे अमड़ जे कब्र जे मथां बचड़ो वेही अल्लाह जो ज़िक्र करे ॾे ख़बर उन कब्र खे रब जन्नत जो बाग बणाईंदो या कोन बणाईंदो? बनाईंदो। सुभान अल्लाह। अबे अम्मा जे मज़ारुनि ते वींदा कयो, 8 ॾींहं वींदा कयो। उन जे कब्रुनि ते ॾिसी करे नथो अचेव न ॿियो कुझु कलमो त अचेव थो न, अशहद कलमो त अचे थो न। रुगी चओ मुंहिंजा रोई चओ मुंहिंजा मौला मुंहिंजे जीजल जी पारत हुजई, मौला मुंहिंजे जानी बाबा साईं जी पारत हुजई। इन्हनि जे कब्र खे जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग बना। अखड़ियूं आलियूं तूं कर उन्हनि जे कब्र खे ॾिस रब कीअं थो जन्नत जो बाग बनाए। ऐं जॾहिं न उन्हनि जी कब्र जन्नत जो बाग थींदी उन्हनि जी दुआ तुंहिंजो बेड़ो तारींदी या कान तारींदी? तारींदी। इन मौज़ूअ खे हिते मुकमिल कयो। टाइम वञे थो हथनि मां निकिरंदो। 15 मिंट बचा आहिनि। घोटनि खे बि थोरो क़ुर मां पढ़ी सम्झायां न? अब्दुल हकीम चवंदो साईं असांखे थो सम्झाए। अब्दुल सत्तार अब्दुल हकीम चवंदा त नालो हिकिड़े जो वठिबो आहे पर इशारो सभिनी ॾे करे छॾिबो आहे। नाले में आहे अब्दुल हकीम ऐं अब्दुल सत्तार, पर जेके जेके वेठा हो उन्हनि सभिनी जे लाइ क़ुर सभिनी जे लाइ जवाब ॾियो, सभिनी जे लाइ। तव्हां हुज़ूर ते दुरूद पढ़ो त मां क़ुर पढ़ां त रब कीअं थो चवे क़ुर में त घर वारनि सां ज़िंदगी कीअं गुज़ारजो। सालिह मथे त कंदो कर कसम अथई ख़ुदा जो कॾहिं मयार ॾींदे त राज पर असांजी जमायत खे कोन थकाई। मयार ॾींदे कोन ॾींदे न मयार? घणनि सां ॻाल्हियूं। दोस्तो हाणे एतिरो कयो, सिर्फ़ 10 मिंट भला तव्हां वेहो ज़हनी तौर ते। मां क़ुर जूं 2 आयतूं पढ़ां, 2 आयतूं पढ़ां। भला हिकिड़ी आयत क़ुर जी पढ़ां, हिकिड़ी मुंहिंजे मुस्तफ़ा जी हदीस ॿुधायो ॻाल्हि ख़तमु। ठीकु आहे? 10 मिंट शौक़ सां वेहो था। ठीकु आहे? मां त पंहिंजो हक़ पियो अदा कयां। काथऊं खां आयो आहियां? हैदराबाद खां निकितो। हा इन ग़रीब खां पुछो त केतिरो वीचारे भाड़ो किरायो गाॾीअ जो भरियो आहे। मां चवां पियो त हुनजो थकिड़ो लही पवे।
तवा असांजो बेड़ो तरी पवे। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, क़ुरान करीम जी आयत थो पढ़ा। अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर हिक मर्द खे पंहिंजे ज़ाल सां ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो कीअं ॿुधायो आहे। इजाज़त ॾियो त क़ुरान पढ़ा। चओ फ़कीर राज पर क़ुरान पढ़, ताहिरी फ़कीर क़ुरान पढ़। चओ त मां पढ़ा। अल्लाह फरमायो व आशिरूहुन बिल मारूफ। मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो पंहिंजे घर वारनि सां प्यार वारी ज़िंदगी गुज़ारींदा कयो। घणनि जा कन वॼी विया, मौलवीअ नचो करे छॾियो, हेॾो वेही क़ुरान पढ़ियो, सुभाणे असांजो त ख़ैर कोन्हे। छो कोन्हे? मुंहिंजे घर वारीअ जी हीअ आदत मूंखे कान वणजे। चरे मौलवीअ राजपर खे केरु सम्झाए? हू रुॻी पंहिंजे ख़्यालनि ते थो हले, राजपर पंहिंजे ख़्यालनि ते कोन थो हले, रब जो क़ुरान पढ़ी थो ॿुधाए। ए उन करीम रब जो क़ुरान जेको तुझे मुझे राज़न खां तवाक़ुफ़ा, पर जेके 500 साल बाद में ईंदा मुझो अल्लाह उन्हनि खां बि वाक़ुफ़ा। उन मुझे सोने करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो आदम अलैहिस्सलाम जे बचड़न खां वठी क़यामत जे घड़ीअ ताईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभिनी खे मुंहिंजो ख़ुदा सुञाणे थो। अल्लाह क़ुरान करीम में फरमायो व आशिरूहुन बिल मारूफ। ओ मुंहिंजा बानो जी मुंहिंजा करीम रब पंहिंजे घर वारनि सां सुहिणी ज़िंदगी गुज़ारियो। मौला छो वल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन सुम्म जअल मिनहा ज़ौजहा लियस्कुन इलैहा। तवजो अल्लाह ओहो आ जंहिं हिकिड़ी जान मां जोड़ो बनायो आ। ज़ाल ऐं मुड़स खे रब जो क़ुरान थो चवे लियस्कुन इलैहा। ज़ाल ऐं मुड़स खे मां रब हिक ॿिए लाइ सुकून जो ज़रियो बनायो आ। ॾे ख़बर होटल ते वेठो आहीं यार, थोड़ो सुकून वठण लाइ क़ुरान थो चवे वञ पंहिंजे घर वारी सां कचहरी कर त मां रब सुकून ॾेई छॾी। ॾे ख़बर 3 ॾींहं थिया ते घर कोन थो वञी, चई यार दोस्तनि सां बसि दिमाग़ ते बर्डन लॻो पिया, थोड़ो सुकून वठां। छो? चई घरों कावड़ जी निकितो मां। क़ुरान चवे थो दोस्तनि वटि सुकून कोन अथई, घर वारीअ वटि सुकून अथई। क़ुरान सचो या तुंहिंजो अकुल सचो? जवाब ॾियो त मां अॻिते क़ुरान पढ़ां। सचो? मुंहिंजा मौला हिन चरे तराज पर ॻाल्हि करे छॾी, पर तोखे त ख़बर आहे फलाणी आदत जेका मुंहिंजे घर वारीअ जी आहे मूंखे त वणी कान थी, इन ॻाल्हि जे करे मुंहिंजे पिते ते ई कान थी पए। नंढड़ो मिसाल ॾियां, अणपढ़ी आहे, सादी आहे, मां हेॾो ऑफिसर, मां हेॾो वॾो माण्हू, मां हेॾो ज़मींदार, दुनिया में मुंहिंजी हेॾी उथी वेठी, हे चरी आहे, ॻाल्हाइण बि कोन थो अचेसि। चईन माण्हुनि में कीअं वठी वञा? मौला हिन चरे खे त सम्झा। रब जो क़ुरान थो चवे इहो चरियो नाहे, चरियो तूं आ। रब मां रब जो क़ुरान थो पढ़े, ॿुध त राज़ कहिड़ो आहे। पढ़ा क़ुरान, पढ़ा क़ुरान। काविड़ जो त मां पहिरियों जुमिलो चयो, सच चई यार काविड़ जे त ऐं फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण ॾे। सच चई यार रुसे त रुसण ॾे, फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण ॾे। अल्लाह फरमायो व आशिरूहुन बिल मारूफ। पंहिंजे घर वारनि सां प्यार वारी ज़िंदगी गुज़ारियो। मौला ठहूं ई कोन था, हीअ आदत ज़ाल जी नथी वणे, हीअ ॻाल्हि मूंखे नथी वणे, मां हेॾो इज़त वारो, मां हेॾो शान वारो, मां हेॾे मर्तबे वारो, हिन जूं आदतूं सुठियूं कोन्हनि। रब थो चवे फ़इन करिहतुमूहुन। क़ुरान ॿुधो, फ़इन करिहतुमूहुन। जेकॾहिं
उन जूं आदतूं तोखे नथियूं वणन, उन जी का ॻाल्हि तोखे सुणी नथी लॻे, फअसा अल तकरहू शैआ, उन जो को अहिड़ो कमु आहे जेको तोखे सुठो नथो लॻे। हा मुंहिंजा मौला इन करे त परे परे थो वञा। रब चवे थो मथे निहार, मथे निहार। अल्लाह चवे थो वयजअल अल्लाहु फीह खैरन कसीरा, इन जे अरदाइन खे तूं बर्दाश्त तो करी, हे जेका बरकत ॾिनी थमई इन करे ॾिनी थमई। वरी कुरान पढ़ा कोन समझो कोन, तहां समझो ही कोन। ज़ाल जी कमी कमता ही मुआफ़ करे छॾी, कावड़ ॾाढी आई पर चईस त ख़ुदा जो ख़ौफ तो थे, तोखे मुआफ़ तो कयां। हुन जी का आदत सुठी न आहे, चई तोखे मुआफ़ तो कयां। रब चवे थो तो उनखे मुआफ़ कयो, मां अल्लाह तोला ख़ैर जा दर खोले छॾिया, मां रब तोला बरकत जा दर खोले छॾिया, मां अल्लाह तुझे कामयाबीअ जा दर खोले छॾिया। घर वारनि सां सुठो हलो, सुहिणो हलो, अल्लाह तव्हां जे लाइ आसानी कंदो। ऐं अञा जुमिलो वधाए चवां, कणक पोखे कणक खणबी, सरेह पोखे वौण पोखे कमंद पोखे, जेका तुंहिंजी ज़ाल आहे उहा कंहिंजी त न्याणी आहे, सुभाणे तूं बि न्याणियुनि वारो थींदे। ॿिए जे न्याणीअ खे ख़ुशि रख, रब तुंहिंजे न्याणियुनि खे सुखियो सताबो रखंदो। जे सौदो करण थो चाहीं मुझे करीम रब जे ज़ात फरमायो, तू ॿियनि खे ख़ुशि रख, मुंहिंजो अल्लाह तोखे ख़ुशि रखंदो। आख़िरी हदीस जो हवालो ॾियां, न्याणी मुझे करीम मुस्तफ़ा जा उम्मतियो, हुज़ूर जे ऐलाने नबूवत खां अॻु में न्याणी ॼमण खे ऐब सम्झो वेंदो हो, न्याणीअ खे ॼमण सां मारियो वेंदो हो, न्याणीअ खे ॼमण सां क़त्ल कयो वेंदो हो। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा पंहिंजे पाक दामन न्याणीअ खे प्यार ॾेई करे दुनिया खे ॿुधायो, अम्मा फातिमत ज़हरा ईंदी आहे, हुज़ूर उथी बीही पंहिंजे न्याणीअ जो इस्तक़बाल कंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान। मुझे मदीने जी मीर कायनात के ॿुधायो, दुनिया वारो जी मुंहिंजा आका जेको पंहिंजे न्याणीअ जे अचण ते ख़ुशि थींदो आहे, उथी बीही उन जो इस्तक़बाल कंदो आहे। न्याणीअ खे ॿई हथ हिते रखी करे हिन पेशानीअ ते चुमी ॾींदो आहे, मुंहिंजो अल्लाह उन जूं मिड़ई मुश्किलातूं दूर करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन खां वधीक ॿी कहिड़ी हदीस बयान कयां त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अॼु जेका हीअ महफ़िल आहे, इहा महफ़िल अल्लाह ॻोठ वीरू जे अंदरि अदे सोहराब अदे मोहम्मद सालिह अबे अमड़ जे ईसाले सवाब जे लाइ बि कई, नियाणियुनि जे शादीअ जे ख़ुशीअ में बि कई। रहिजी वई त नियाणियुनि जी शादी या पुटनि जी शादी में ख़ुशी कीअं, कंहिं ॿिए दफ़े कंहिं ॿिए खे अल्लाह हिमत ॾींदो, वरी बयानु कंदासीं। अल्लाह ऐं असांजो घोटु अदो अब्दुल हकीम, अदो अब्दुल सत्तार ऐं नंढड़ो बिलाल, अल्लाह जी ज़ात अदे अब्दुल हकीम अदे अब्दुल सत्तार खे मोहम्मद रुस्तम अब्दुल सत्तार, यार चङो तो नालो ॿुधाई यार, अदो रुस्तम अली अब्दुल सत्तार, वरी टियों पियो ख़ुशि थिए। अच्छा इहो बि तुंहिंजो पुटु आहे, अदो रुस्तम अली ऐं अदो अब्दुल हकीम। अल्लाह जी ज़ात उन्हनि खे सलामत रखे, ख़ुशि रखे। इन जोड़नि खे ख़ुदा पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, इन जोड़नि खे ख़ुदा सलामत रखे। इन जोड़नि मां अल्लाह केतिरा ई जोड़ा बनाईंदो इंशा अल्लाह ताला। ओरे परे खां अचण वारो अल्लाह जी ज़ात तव्हांजो अचण क़बूल फरमाईंदो, अल्लाह जी ज़ात तव्हांजो वेहण क़बूल फरमाईंदो। जेकी कुझु ॿुधो अथव, जेका न तव्हांजी दिलि क़बूल करे, हुकुम अथव क़ुरान जो, ॿियो हुकुम अथव मुंहिंजे मुस्तफ़ा जे फरमान जो। पोइ पंहिंजे दिलि खां पुछिजो, अमल तव्हां कंदो, अल्लाह कंदो, तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। रब तव्हांजे लाइ बि आसानी कंदो। मूं मिस्कीन फ़क़ीर आशिक राजपर ताहिरीअ जे लाइ बि अल्लाह आसानी कंदो। हुज़ूर जे सॼी उम्मत जो अल्लाह ख़ैर करे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।
अदा लाउड वाला रुमाल खोलिया मुझा सोना करीम रब हुजूर जे सजी उम्मत जो खैर फरमा जा हिन दे मोहम्मद सालिह ऐं सोराब खान जे अबे ऐं अमड़ के मुझा करीम रब जे कब्र के जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनाए जा या अल्लाह असा जे हिन रुस्तम अली ऐं अदी अब्दुल हकीम जी जिंदगी के मुझा करीम रब खुशन वारो बनाए जा इनन जोड़न के हमेशा सलामती अता फरमा जा नेक सालिह औलाद सा नवाजा नंढड़े बिलाल जे तोहर के मुझा करीम रब आसान फरमा जा या अल्लाह ओरे परे का जेके आया हन सभिनी जे दिलनि जा राज ॼाणी थो करीम रब उन्हनि जे दिलनि जो नेक उम्मीदूं पूरियूं फरमा जा सभिनी के दर मुस्तफा जी हाज़िरी नसीब फरमा जा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन मिन ला इलाहा इल्लल्लाह उतिबियो सलातु सलाम थी बेला को सलाम मुस्तफा जाने रहमत बेला को सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन करीम रब आमीन असा गुनाहगारन जो दुरूद व सलाम पढ़न पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए जा मुझा अल्लाह सही इन्हनि दोस्तनि जेको ख़ैर कयो पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए माल रिज़्क़ में कचरन में ईमान में बरकतूं अता फरमाए जा इन्हनि घोटनि जी ज़िंदगी के आसान बनाए जा ई जेतरा बेचारा छड़ा आया हन मौला इन्हनि के अॼोकी रात जहिड़ी घोट हुजण वारी रात नसीब फरमाए ई जेको ॾाढिया आमीन थो करे मौलाना के थोड़ो जल्दी मेहरबानी फरमाए करीम रब असां सभिनी मुसलमाननि के हुजूर जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए फलस्तीन जे मुसलमाननि जी मुझा करीम रब मदद फरमा फलस्तीन जे मुसलमाननि जे लाइ या अल्लाह आसमान मां फरिश्तनि जो नुज़ूल फरमा यहूदिन सेहूदिन ज़ालिमन गासिबन जे जुल्म के मुझा करीम रब इन्हनि ज़ालिमन के नीस्तो नाबूद फरमा या अल्लाह असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जो खैर फरमा इन मिस्कीन मारूड़न जो खैर फरमा जे दिल में जेका दुआ है मुझा करीम रब उहा कबूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन मिन ला इलाहा इल्लल्लाह दोस्त भी हो नंगर कयो